अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसूल व खातमिल अंबिया अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फ़ी ग़फ़लतिन मुअरिज़ून फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लमा उल्क़िया फ़ीहा फ़ौजुन सअलहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फ़कज़्ज़बना व क़ुल्ना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिल कबीर फ़क़ालू लौ कुन्ना नस्मउ औ नाक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वलौ तरा इज़िल मुजरिमूना नाकिसू रूअूसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फर्जिअना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून वलौ शिअना लआतैना कुल्ल नफ्सिन हुदाहा वलाकिन हक़्क़ल क़ौलु मिन्नी लअमलअन्ना जहन्नम मिनल जिन्नति वन्नासि अजमईन फ़ज़ूक़ू बिमा नसीतुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा इन्ना नसीनाकुम वज़ूक़ू अज़ाबल ख़ुल्दि बिमा कुन्तुम तअमलून सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुसलमान भाइयों और बुजुर्गों, निकाह शादी के मौके से कुरान पाक जो है इन्हें घर जो कदर तने पवंदो जॾहिं अखियूं खुलियूं क़यामत छो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह मिन सुन्नती निकाह मुंहिंजी सुन्नत आहे हिकिड़ी निकाह सुन्नत मां मुंहिंजी सुन्नत वरी कुरान पाक ॿुधण बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत फरमायो मन आया सुन्नती हिंद फसाद उम्मती फलहु अजरु मैत शहीद औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो फितने जे ज़माने में
अज तो फर्ज ही या सुनत काथे रही। फितने के ज़माने में ठठोला इस्तेज़ा कंदा माण्हू, शादी वरी चवंदा मुल्ला ॻाइणा हुजनि हा, मूसीक़ी हुजे हा, ख़ुशी जो मौक़ो आहे, हे पढ़णो आहे कि न मरणो आहे। चवंदा मां बि खोड़ काढ़ी वेठियूं हूंदियूं, दोल हुजे हा, सनायूं हुजनि हा, माण्हू खे ख़बर कान्हे। दुआ कयो अल्लाह असां सभिनी खे हिदायत फरमायो, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फितने जे ज़माने में फला वजुर में ते शहीद फरमायो, इन खे सुन्नत खे ज़िंदा करण वारे खे 100 शहीदनि जो सवाब मिलंदो। 100 शहीद रवान पैदा कयो। शादी ऐं क़ुरान पाक जो वाइद हुजे, निकाह में या ख़ैरात में, छो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुय्यनू मजालिसकुम बिल क़ुरान। फरमायूं पंहिंजे मजलिसुनि खे क़ुरान सां सींगारियो। अब सम्झो था, पंहिंजे मजलिसुनि खे क़ुरान सां सींगारियो। का तव्हांजी कचहरी ऐं मजलिस हुजे, क़ुरान पढ़ायो। शादी में निकाह में क़ुरान पढ़ायो। छो क़ुरान चयो थो, उलमा उलक़िय फ़ीहा फ़ौजुन सालहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फ़कज़्ज़बना व कुन्ना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिल कबीर। अल्लाहु अकबर। फरमा थो जॾहिं माण्हू बाहि में उछलायो वेंदो। दुआ कयो अल्लाह असांखे सम्झ ॾे, अमीन चओ। छा माण्हू छा बाहि, असां त गर्मी ॾींहं जी नथा सही सघूं, मच्छर जो डंग नथा सही सघूं, जनम जी बाहि केरु सहंदो। छा कयूं? सिंधी में चवंदो आहे न, अदा कंहिं सां ॻाल्हायूं को ॿुधे ई नथो, कंहिं जॻह रों को परचाइण वारो न आहे। दौर अहिड़ो क़ुरान ॿुधण जे लाइ माण्हू तयारु न आहे। पोइ फरमाए थो न, उलमा उलक़िय फ़ीहा फ़ौजुन सालहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर। उहो जॾहिं बाहि में माण्हू उछलाया वेंदा, बाहि में उते सुवाल थींदुनि, अलम यातिकुम नज़ीर, छा तव्हां वटि डिॼाइण वारा कोन आया? क़यामत जो बयान, जहन्नम जी ॻाल्हियूं ॿुधाइण वारा कोन आया? चवंदा क़ालू बला क़द जाअना नज़ीर, साईं आया हा, असां वटि आया डिॼाइण वारा। फ़कज़्ज़बना, असां कूड़ो चयोसीं। व कुन्ना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिल कबीर। असां तो सिर्फ़ कूड़ा आहिनि। ए मुल्ला जेके ॻाल्हियूं था ॿुधाइनि पंहिंजूं, अल्लाह न अहिड़ी ॻाल्हि आयल ई कान्हे, पाण वॾा गुमराह आहिनि, असांखे त वाइद थिया। फिर न हले थी उलमा जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था माण्हू, चवंदा असां तो गुमराह आहिनि, पाण असांखे त वाइद कनि। क़ुरान ते तो हुकुम थींदो, क़ील दुख़ुलू अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा फ़बिस मस्वल मुतकब्बिरीन। तव्हां में तकब्बुर हो, तव्हां मुंहिंजे क़ुरान जो क़दर न कयो, क़ुरान खे अहमियत न ॾिनव, तव्हां में तकब्बुर हो, तंहिंजे करे बुरी जाइ जहन्नम जी तव्हांजे लाइ आहे, जो तव्हां मुंहिंजे क़ुरान खे अहमियत न ॾिनी। हलो बाहि, माज़ अल्लाह चओ, माज़ अल्लाह, माना अल्लाह पनाह ॾे, अल्लाह पनाह। पोइ फरमाए थो क़ुरान, चवंदा क़ालू लौ कुन्ना नस्मउ औ नाक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर।
ॿुधाए थो असांखे क़ुरान अॻ में साईं ते मतां उते चवण त ख़बर न पई। क़ुरान फरमाए थो पोइ चवंदा काश जेकर ॿुधूं आहे क़ुरान सम्झूं आहे त अॼु बुरी बाह में न अचूं। पोइ चवंदा अल्लाह पनाह माद अल्लाह। सब दुआ कयो अल्लाह मुसलमान सभई खे जहन्नम को बचाए। आमीन नथा चओ। मुंहिंजा दा मां तव्हांखे अर्ज़ु कयां ईअं दुआ घुरंदा कयो ऐं असांजा रब क़यामत में असांजो किताब न खो मतां गुनाहनि वारो किताब खोलें पोइ तूं असांखे सज़ा ॾे त पोइ काफ़िर बि असांखे चवंदा तव्हांजो कलमो काॾे विझो तव्हां हेॾे था। अल्लाह असांखे निशाने खां बचाओ। आमीन नथा चओ। कलमे वारनि जी लाज जहिड़ा बि आहियूं तुंहिंजा गंदाऊं त बि तुंहिंजा बंदा तोते तुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे। असां तुंहिंजा आहियूं क़यामत में असांखे ख्वार न कर असांजो किताब न खोल। बसि अॼु मेड़ थी आहियूं माफ़ी वठण असांजे लाइ माफ़ी जो ऐलान करो ॿियो काॾे वञो तोखां सवाइ। नंढा वॾा ईअं चओ त अलाह अॼु मेड़ थी आहियूं तुंहिंजे दर ते क़यामत में असांजो किताब न खोल असांखे ख्वार न कर। मुंहिंजा दा अॼु वक़्तु आहे अॼु ॿुधाई क़ुरान में वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तगफिरून। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे ॿुधाए जे गुनाह ग़लतियूं छा अथनि क़ुरान में चए थो जेके माफ़ी था वठनि नबी अज़ाब न कंदो मान। जाॻो था कीअं अज़ाब ज्ञान मुंहिंजा हिन खां माफ़ी था वठनि। पोइ नोना सोना माफ़ी उहो वठंदो जंहिंखे रब जो ख़ौफ़ आहे। चओ त क़ब्र वारो न वठंदो ख़ौफ़ ख़ुदा जो वॾी नेमत आहे। दुआ कयो असांखे अल्लाह आख़िर जो फ़िक्र नसीब करे। आमीन चवंदा वञो। हल ख़ुदा जे घर में वेठो आहियां जॾहिं क़यामत जो बयानु कंदो आहे पोइ दिलि चवंदी आहे अल्लाह मूंखे पैदा न करे मां कीअं अल्लाह इंसान खां बि बचा जो तूं गुनाहनि जे करे मूंखे सज़ा ॾे त पोइ वाइद ॿुधण वारा बि चवंदा तुंहिंजो वाइद ॿुधी असां सुधरियासीं पाण न सुधरिया काॾे थो वञे। अल्लाह असांखे अहिड़े ताने खां बचाए। आमीन चओ सभई। मुंहिंजा दा ख़ुदा जो कसम आहे मां हिन जाइ ते वेही दुआ घुरंदो आहियां अल्लाह त मूंखां सभु भला आहिनि मान खे कहिड़ो आहे मूंखां भला आहे। तूं मूंखे सम्झ ॾे जो मां हिनखे सम्झायां तुंहिंजो दीन सचो आहे। बाक़ी मां में का लियाकत न आहे जो मां हिनखे वेही तुंहिंजो दीन सम्झायां। ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे क़यामत। कंबर जा मुसलमान 50,000 साल जो क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं। अब जाॻो था 50,000 साल 50 साल न 50,000 साल जो क़यामत जो हिकिड़ो। वरी मुंहिंजी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वेठी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में। अर्ज़ु कई अल्लाह जा रसूल सभु चवंदा वञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा वञो साईं असांखे क़यामत जो हवालु ॿुधायो। असां वाइद ते वेंदा आहियूं न भाउ साईं फलां मसइलो बयानु कजो फलां मसइले ते ॻाल्हाइजो
ये न तो साईं क़यामत जो बयान ॿुधा क़यामत कीअं थींदी परवाह का पुछे केरु थी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारे में प्यारी घर वारी वॾी ॻाल्हि आहे जंहिंखे क़ुरान जन्नत जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे अब जागो था कुरान जन्नत जो सर्टिफिकेट नबी अलैहिस्सलात वस्सलाम जे अज़वाज मुतहरात घर वारनि खे जन्नत जो सर्टिफिकेट कुरान ॾेई छॾियो हेॾो सर्टिफिकेट मिलियल पोइ चए थी साईं क़यामत जो हाल ॿुधायो अदा मां अर्ज़ खणी आयो हुअमि अल्लाह जो वातो अथव अचो तयारी कयूं अलाए कहिड़ी घड़ी आहे बाज़ार खुलियल आहे सोना सौदो मुफ़्त मिले जल्दी कयूं मतां बाज़ार बंदि थी वञे पोइ छा थियो पुछे थी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं क़यामत जो हाल ॿुधायो फरमाया आयशा क़यामत में माण्हू ईअं उथंदा जीअं ॿार माउ जे पेट मां ॼमंदो आहे उघाड़ो सभु उघाड़ा नंढा वॾा मर्द औरतूं 50,000 साल जो हिकु ॾोनी न को वण न को छप्पर न का छां बस सभु इहा नियत कयो असां माफ़ी वठंदा आहियूं असांखे ख्वार न कर क़यामत ॿियो काॾे वञूं तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो दर ई कोन्हे असांजे हाल ते राम फरमा गुनाहनि ते नज़र न कर पंहिंजी रहमत ते नज़र कर फरमाए थो क़ुरान में या निसान नबी लस्तुन कअहदिम मिनन निसा इन तक़यतुन फला तग़ज़ान बिल क़ौल फयतमअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़ुन वक़ुल्न क़ौलन मारूफ़ा वक़रन फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वक़िमन सलात व आतीन ज़कात व अतिअल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा फमतो मुझे नबी जो औरतों या निसाअन नबी ओ मुझे नबी जो औरतों लतुन कअहदिम मिनन निसा ताम ज़ाफ़ुन जो न आहियो ये आम ज़ाफ़ूं बाज़ार में घुमंदियूं अथनि तव्हां मुंहिंजे नबी जो औरतूं आम ज़ाफ़ुनि जो न आहियो तव्हांजो शान मथे हे आम औरतूं तव्हां जहिड़ियूं न थियूं फरमातो क़ुरान पाक में इन तक़यतुन फला तग़ज़ान बिल क़ौल फयतमअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़ुन वक़ुल्न क़ौलन मारूफ़ा ओ बा मां इहो वाज़ छो कंदो आहियां तव्हां वटि अचे को महिमान तव्हां घर न हुजो ख़िदमतुनि जी ॾाढी थिए पर मिलंदा दा मुलाक़ात न थी ख़िदमत वाह जो थी तुंहिंजे घरों चओ बा मन मुंहिंजो रब चवे क़यामत में मुंहिंजो नबी सत्संग चवे त मुंहिंजे घर वारनि जी तारीफ़ कंदो मन मुंहिंजी शफ़ाअत नबी पाक जी अज़वाज मुतहरात जी तारीफ़ नबी पाक जी रूह मुबारक ख़ुशि थी मुंहिंजे घर जी तारीफ़ आम औरतूं जहिड़ियूं न आहियो साईं मायूं त सभु मायूं फमतुअन केहुन अयामा मिनकुम और तव्हां में बेवा थी पवे रनड़ पण जहिड़ी आहे इद्दत खां पोइ निकाह कयोसि अब आवाज़ सम्झो था न
औरत में बेवा थी पवे रनर पानी जे या कुरान ते तो इद्दत को पो निकाह कयो साईं सभिनी जो कयूं फरमा तो ना निकाह छाजे करे कंदा अदा छोकरो छोकरी जवान थिया आहिनि अदा वेहण जो वक़्तु न आहे निकाह कयो अब हम सां ॻाल्हायो सम्झो अथनि मुंहिंजी आहे हा निकाह छाजे करे कबो छोकरो छोकरी जवान बाबा वेहण जो वक़्तु न आहे बाबा निकाह कयो فَمَثَلُ الَّذِينَ يَرْمُونَ الْمُحْصَنَاتِ الْغَافِلَاتِ الْمُؤْمِنَاتِ لُعِنُوا فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ अल्लाह फरमाते कुरान में ऐ मुझा नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा वञो यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजो नालो ॿुधी मथे दरूद न पढ़े इहो बख़ील आहे अमां अॻे थो न अॻे थो भाउ असुल ॿुधो ई नथा मुंहिंजी ॻाल्हि त मां कयां था पोइ माण्हू भरिजी विया आहिनि अॻे तो ॿिया पोइ अचनि ख़ाली पिया था आहिनि ओ ख़ुदा जी रहमत थिए हेॾे हेॾे छो नथो अचे यार टिने छो थो भला निकाह कयो तव्हांजो वेहण जो न आहे अॼु त हाणे निकाह जी ज़रूरत थी कनि छोकिरो छोकिरी निकिता था वञनि बाबा कोर्ट में अदा मुंहिंजो निकाह विझ जज खे था चवनि जज पुछे नथो त मुड़ुस खे घुरायां तलाक ॾिनी अथई या न छा ते माई थी चवे मूंखे ॿियो निकाह करियो तलाक मिली आहे न मिली आहे ॿियो को एतिराज़ आहे न बस निकाह विझी ॾिनई वतूं हलियो इन जज जी पंहिंजी ॻाल्हि बि हली वई निकाह जे मथां निकाह जज जे पीउ जी शरीयत न आहे होश कर अदलिया के खिलाफ तहां वारे अदलिया तो तबाह क्यों हलायो निकाह पुछा ही काने निकाह जे मथो निकाह खुदा जो कसम आड़ियो मां मोटायूं निकाह जी मां वही वरी मां मिन्नत मेड़ो करे मूंखे मजबूर क्यों मां मोटाया जजो होश कयो खुदा वटि हलणो तहक़ीक़ कयो पुछो तलाक ॾिनी आहे मुड़ुस या न त छाते माई कावड़ी आहे ॻाल्हियो कहिड़ी आहे जाकुम फासिकुम बिनबाइन फतबय्यनु क़ुरान चवे थो कोई फासिक माण्हू तो वटि ॻाल्हि खणी अचे उनजी तहक़ीक़ कर इहो कानून कढियो लानती परवेज़ लानती जागो था जंहिंसां वञे माई न पी झले वॾे में वॾो बेग़ैरत बादशाह परवेज़ जहिड़ो असांजे मुल्क में न आयो बेग़ैरत बादशाह अहिड़ी ख़ुदा हालत कयसि मदरसनि ते बम हयईं काफ़ी मदरसा तबाह कयईं ख़ुदा अहिड़ी हालत कयसि जो मुल्क में अचणु बंदि मुल्क जो बादशाह आर्मी जो चीफ कुत्ते वांगुरु पुछ हेठों करे जीअं वेंदो आहे कुतो इन वञी वेठो कुतनि सां पछाड़ी मरी वियो मूंखे ॿुधायो एॾी बदबू थियसि जो कोई खणण वारो न उहिदे ते नाज़ न कजो वज़ीरो जज उते ते नाज़ न कयो तव्हां ख़ुदा न आहियो बादशाह अल्लाह तव्हां चंद ॾींहंनि में नौकरी हिकिड़ी उन ते तकबुर वॾाई उहिदे में ऑफिसरात उन में तबाह थी वियो आहे असांजो मुल्क जिथे वञो करप्शन जिथे वञो मां वयुमि पासपोर्ट ठाहिण जे लाइ पासपोर्ट उमिरि ते पियो वञा साईं तव्हांजो पासपोर्ट न ठहंदो ख़र्च थींदो वॾो ठत में ई मां चयो मां बि करप्शन छा सम्झो तूं मां केरु आहियां तूं मां करप्शन थो करे मां पैसा थो घुरे भड़ो थी पर अहिड़ो बेईमान पछाड़ी वाणे मूंखे पासपोर्ट ठाहे ॾिनो मुस्लमान न ठाहे जागो था कंहिंखे कुझु न चओ कंहिंखे कुझु बेग़ैरत मुल्ही ॻोल्हे रहा जेको चुप करे वेहे अहिड़ो हक़ चवंदो माण्हू जो तव्हांजी जो बि आहे किथां जो त ई न आहियो
कुल हक़्क़ु मिन रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। अल्लाह फरमाए तो जा नबी जो रब नो आयो वो पहुंचाए मञनि न मञनि उनजी मर्ज़ी तू पहुंचा। फहमत कुरान फज़क्किर इन्नम अफला यंज़ुरूना इलल इबिल कैफ़ खुलिक़त व इलस समाइ कैफ़ रुफ़िअत व इलल जिबालि कैफ़ नुसिबत व इलल अर्ज़ि कैफ़ सुतिहत फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफ़र फयुअज़्ज़िबुहुल्लाहु अज़ाबल अकबर इन्ना इलैना इयाबहुम सुम्मा इन्ना अलैना हिसाबहुम। ऐ मुंहिंजा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथा ॾिसो मां उठ कीअं ठाहिया आहिनि। नथा ॾिसो उठ कीअं ठाहियो मां छा मां ठाहियो स्टील मां लोह मां काठी जो ठाहियो केॾो ताक़तवर जानवर हिकिड़े कतरे पाणी मां ठाहियो। नथा ॾिसो मां आसमान कीअं ठाहियो आहे बिन हथ बेसूणी अहिड़ी आरसी लॻल आहे जंहिंमें अरबा साल गुज़री विया अॼु ताईं किथां झोली न कई न को टुटो न को सोराख। ववल अज़ीज़ुल गफ़ूरुर रज़ीक़ ख़लक़ सबअ समावाति तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमान मिन तफ़ावुत फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर सुम्मर्जिल बसर कर्रतैन यनक़लिब इलैकल बसर ख़ासिअन व हुवा हसीर। नज़र कयो मुंहिंजे आसमान ते हेकर ॿीहर टीहर बि ॾिसो तव्हांजी नज़र ज़लील थी करे थकिजी वापसि ईंदी। अरबा सदियूं गुज़री वियूं आसमान खे मुंहिंजे पैदा कयल आसमान में ऐब नज़र न ईंदो। अरबा सदियूं गुज़री अरे केतिरो अचे न किथां झोली कई न टुटो न का सफ़ाई या रोगन जी ज़रूरत चओ न था ॾिसो वरी न ज़मीन कीअं ठाही। अलम नजालिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैला लिबासन वजअलना नहार माशा। कीअं ठाही मां ज़मीन तव्हांजे लाइ जबल कीअं बीहारियां ज़मीन जे मथां। वखलकनाकुम अज़वाजा तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा कयो मां छड़ो माण्हू में न। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा पाक अल्लाह जंहिं हर शइ खे क़ुर चए थो जोड़ो करे पैदा कयईं। अब हेॾे माण्हुनि में त जोड़ो पखियुनि में जानवरनि में नरबाद पर वणनि में असांजे मुल्क खैरपुर दिल्ली अचो खजी रूई खजी आहे खजनि जा बाग वरी खजी में नर न विझो त फरी न कंदी। वरी वण पपीते जो थींदो आहे थधे मुल्क हैदराबाद में जिरेब में हिकिड़ो बीठो आहे उनजी ख़ुशबू ते सभु फरकंदा न त न। सुभान पाक अल्लाह अल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा जंहिं हर शइ खे जोड़ो करे पैदा कयो जोड़ो। फमतुन निसाउकुम हर्सुल लकुम फातू हर्सकुम अन्ना शिअ्तुम। पढ़ो कुरान कुरान कानून अथव सभु मसला कुरान में असांखे अल्लाह सम्झाया। असां छॾो असां वटि कपिड़ो वठणु कुरान न आयो आहे बेशक पढ़ो नारा यादि कयो पर असल ॻाल्हि आहे त कुरान जी माना पढ़ो न त नवाब जो ख़त अचे उनखे पढ़ंदासीं। नवाब साहिबु छा लिखियो आहे क़यामत में जो रब चवे नवाब जो ख़त पढ़ी त छा लिखियईं मां जो अर्ज़ु कयो क़ुरान मोकिले मां मुंहिंजो क़ुरान खे न पढ़ी। ॿुधायो आहे बापू कहिड़ो जवाबु आहे मुंहुं खणजणु आहियूं कानून क़ुरान पढ़ो।
ताके जोड़ो जोड़ो कपाता कम अनफमतुन साउकम हरसुलकम फातु हरसकुम अन्ना से तुम कानून ना कुरान अल्लाह फरमातो जाल मुर्जिल जमीन जमीन जेडी माल बनाई हर हण जागो ताले ने बैठा आए जो चिड़ियाघर में प्लास्टिक का मानू शहर है जाल मुर्जी पोखा जमीन जमल बनाई अचो हलो असां मुल्क ते वरी छा थो बाबा महरम जो पहिरों ॾाको आहे घर वारी ॾे न वञा छागो था महरम जो पहिरों ॾाको आहे घर वारी न वञा क़ुरान छुटो निसाकुम हरसुलकुम फातु हरसकुम अन्ना शेतुम दाल मुर्जी पोखा ज़मीन जमल बनाई हलियो आहे भला किथे ॾेखारियो तव्हां बि जो न वञ मां पढ़ा आया आहे क़ुरान यसलूनक अनिल महीज़ कुल हुआ अदा माई खे खून ईंदो आहे जवान थींदी आहे अब सम्झो था न और जवान थींदी आहे पोइ खून ईंदो आहे न साईं क़ुरान चए थो नबी पाक सां सुवाल कयूं यसलूनक अनिल महीज़ साईं खून छा आहे जागो था न पुछो साईं खून छा आहे माई खे है चवंदा हुन सां है चओ साईं ये है साईं पर मुंहिंजो न बि जवाब ॾियनि छा चवनि कुल हुआ आदा एक गंदगी अथव न सम्झ छा आहे गंदगी आहे पोइ भला ईअं इहो खून ईंदे वरी बंदि थींदो आहे न बंदि थी वेंदो आहे पोइ कान्हे वियो बंदि कीअं थियो औरत के पेट थींदो हमल तो खून बंद अॻु में खून ईंदो पोइ भला काॾे थो वञे भला पेट खां पोइ वरी जेको ॿार में पेट थियो न पेट में ॿार इहो खून उन जी खुराक थो बणिजे ॿार जी पूरे मां कुलो शराबो हलालन तय्यबा न पढ़ियोसीं क़ुरान ख़ुदा जो कसम कानून न पढ़ो सही चवे थो कुलो शराबो हलालन तय्यबा खाओ ऐं पियो हलाल ऐं पाक शयूं त पोइ साईं गंदगी आहे त वरी ॿार जी खुराक कीअं थो बणिजे छो थो कराए ॿार खे हा सम्झो ॻाल्हि भाउ वात ॾऊं न ओ नारे जे ज़रिए पेट में थो वञेसि बाईपास थींदो वात पा करे त मुंहिंजो ज़िक्र कंदो वात ॾऊं न उन वात खे असां पाक न रखियो जेको अचे हण हराम हलाल फ़र्क़ु यादि रखो इहा लाइन असांजी न जेका अॼु पंहिंजी लाइन छॾे पराई लाइन ते सुञा वेंदी उहा मंदर ते सलामत न पहुचंदी आहे कुलो वशरबू हलालन तय्यबा खाओ ऐं पियो हलाल ऐं पाक शयूं अञा न सम्झी जट वरी पियो चए थो क़ुरान ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल हिक ॿिए जो माल नाहक न खाओ चओ हिक ॿिए जो माल नाहक पोइ इहा ॻाल्हि आहे पापा चोरी फुर धाड़ा दसो हींअर ख़ुदा जो कसम आहे ॾुख ॾाढो आहे पर कंहिंजे अॻियां रोम परचाइण वारो कोन्हे गैर मुस्लिम मुल्क में आहिनि असांजे में चओबा ऐं ॿुधो त गैर मुस्लिम पढ़ाई फुर कई कंहिंजो माल फुरी कंहिंखे मारी कंहिं सां विढ़ो जेके कम असांखे करणा हा उहे कम हिंदू था कनि असां पढ़ाई लाइन ते हलिया विया अलाह फरमा थो हिक ॿिए जो माल नाक न खाओ वली वला तक़रबू माल यतीम यतीम जो माल बि वेझो बि न वञो खाइण जी नियत सां यतीम जे माल जे कानून आहे चयोमान साईं क़ुरान यतीम जे माल जे खाइण जी नियत सां वेझो बि न वञो यतीम जो माल खाधई ॼणो जहन्नम जी बाहि पेट में विधई उनजी हिफ़ाज़त कयो संभालियो भले खाइण जी नियत सां वेझो न वञो वरी बाबा थो ला ताकुल रिबा अहल्लल्लाहुल बय व हर्रमर रिबा व्याज न खाओ क़ुरान चए थो व्याज हराम आहे व्याज न खाओ व्याज हराम आहे क़ुरान में आहे
जैं व्याज न छॾियो इन अल्लाह रसूल सां जंग जो ऐलान कयो। जागो था न भाउ। वरी हदीस में आ व्याज जे गुनाह जा दर्जा आहिनि 73। नंढे में नंढो गुनाह जो दर्जो सकी मौत सां ज़िना जे बराबर गुनाह। जागो असां सभु सम्झो था। असांजे हुकूमत में व्याज कोन थो हले न। ॻाल्हाईंदव न तव्हां वाह त मां थो कयां हा उन ते कयो न। हले थो मुल्क में व्याज आहे अदा बंदि थी वियो आहे। बंदि कोन थियो न पोइ चलो ॾिसो थो हुकूमत जे ख़िलाफ़ ॻाल्हाए ॿुॾी मरो जेके नथा ॻाल्हायो ॿुॾी मरो। मां सां ज़िना जे बराबरि गुनाह नंढे में नंढो व्याज जो। व्याज ॾिसो हले थो कतल हलनि था। अॼु बि अख़बार जी फलां जाते कतल फलां जाते कतल फलां जाते अगवा। भला या अख़बार नेट ते फेसबुक ते हुकूमत नथी ॾिसे। इहे सभु ॿोड़ा ऐं अंधा न ॾिसनि न ॿुधनि। केॾो ज़ुल्म मुल्क में आहे। ख़ुदा जो कसम आहे असांजो मुल्क ईअं सम्झ मक़तल गाह बणियो पियो आहे। ॿुधायूं मूंखे साईं पुनू वसायो आहे न पुनू वसायो 14 माण्हू गॾु अची घर में घिरिया 14 मुसला। काॾे वञे ग़रीब घर में भी महफूज़ न आहे काॾे वञे। जेकॾहिं सच्चाई ते हुकूमत ते देर न आहे अमन खे देर न। वसारिक वसारिक तो फक्तहु ऐदियहुमा। अब तुम हाफ़िज़ है मूंखे ॿुधाइजांइ मां भोला हाफ़िज़ आहे न तूं बि हा ॿुधाए तो ॿुधाए आवाज़ क्या करे मां हाफ़िज़ न आहियां न भुली वञा पोइ ॿुधाइजांइ। क़ुरान पाक तो चोर मर्द हुजे या औरत हथ वढियोसि। जागो था चोर मर्द हुजे या औरत हथ वढियोसि। नबी सल्लल्लाहु जे ज़माने में हिकिड़ी माई चोरी कई वो वॾे घराणे जी माणी सरदारी घराणे माण्हू सोफर थी मोकिलियो नबी सल्लल्लाहु वटि। वञो साईं वञी रसूलुल्लाह सल्लल्लाहु खे अर्ज़ु कयो ॾंड रखे चटी ॾे ढेर ॾे बर्दाश्त कंदासीं। हथ न वढियो असांजो उमिरि जो ख़ानदान दार दाग थी वेंदो। तव्हां उहे आहियो त तव्हांजी माई चोरी कई त हथ वढी वियो। महिरबानी करे इहा सज़ा मनसूख कर। पाण ॿुधी फरमायो हिन माई जो नालो बि फातिमा आहे ॿी आहे पर मुंहिंजी न्याणी फातिमा बि चोरी करे हथ मां मोहम्मद पंहिंजी न्याणी जो बि हथ वढियो। अॼु अड़े चवनि था हुकूमत खे न ॻाल्हाए ॾे गैरत वई हुकूमत जी। हिकिड़े चोर जो हथ काटियो मुल्क में चोरी थिए त मूंखे गोली हणो। न पाण चोर हिन कीअं कंदा चओ सभई पाण चोर हिन नफ़रत कनि उन्हनि जो वञनि न कंदा। सरेआम कंबर ज़िले में सरदारकोट ज़िलो चोर थे ताकी करे फलां जाते फलां चोर जो अॼु हथ वढिबो फलां ग्राउंड में ख़ल्क ॾिसे तूं माल भली वापार ते ॿधी आहे तुंहिंजो माल चोरी थिए त मूंखे वठि। हले नथा ॻाल्हायो सही थिए छा थो हिननि खे हिते कहिड़ो बिल थो अचे न। ओहो नाराज़ थींदो लांती अमेरिका वारो ॻाल्हायो नथा। हे अमेरिका जी ही हा अचे मुंहिंजो वारो जे अमेरिकन खे मां मिर्च न विधा त मां पीउ जो पुटु न आहियां। बग़ैर त पहे नंबर जो अमेरिका रंगनि हणंदो कुतनि सां रान अहिड़ो थो ॾियनि था हिक मिनट हाल ॿुॾी मरो। नबी अल्लाहुल यहूद वन नसारा पाक नबी फरमायो यहूदो नसारा ते अल्लाह जी लानत। ज़ोर सां चओ तव्हां बि चओ ॾे ज़ोर सां चओ यहूदनि ते नसारनि ते बेशुमार लानत। असांजो कहिड़ो वास्तो आहे कुरान में लिखियो पियो या अय्युहल लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया।
वो ईमान वालो कुरान थे तो यहूदो नसारा सा दोस्ती न रखो। चाहो यहूदो नसारा सा दोस्ती न रखो। हाँ भी पुछी ॾिसो माण्हू खां नृत्य आहिनि थो ईरान में 25 या 30 रुपया लीटर तेल जगो था खुदा जी रहमत थे। अफगानिस्तान में 35 रुपया लीटर असां वटि अगे टाकी भराईंदा थे 4,000 जी हाणे टाकी भरजे थी 17,000 जगो था। मैं मौलवी खे चयो बाबा इहा हुकूमत आहे त असांजा वायर बंदि थी वेंदा गाॾियूं किथां असां भरियूं तेल हाणे घोड़ा वठो घोड़ा पोइ जमात दाणो गाॾी ॾी करे घोड़े खे किथे हाल थी पई आहे। 4,000 रुपया मण कणिक ॻाल्हायो ज़मीन जी पंहिंजी आहे मज़दूर किथां वठे अचो ॻाल्हायो नथा सही मज़दूर माण्हू अटो किथां वठे गेह किथां वठे ॿियो सही सामान कपिड़ा लटा बीमारी थी वञे किथां आणे पैसा। लिखा सफ़र किस्मत में वतन को याद क्या करना जहाँ बेदर्द हाकिम हो वहाँ फरियाद क्या करना। यह हालत छा कयां बस पोइ चऊं था हक़ त भत थो थिए फिको हिकिड़ो मां ॻाल्हायां बाक़ी मौलवी सभु वीचारा चुप। हिन कंदकोट जे पासे उते माण्हू आवा थी विया मां जो अचां पिया मूंखे ॾिठो तो जमाती आहे त भई साईं महिरबानी कयो लहो कुझु ॻाल्हायो मां जो हुकूमत जे ख़िलाफ़ ॻाल्हायुमि हेॾा पोट मौलवी भरी वञी परे बीठा त मत फुट अचे हिन सां ते ॻाल्हाए ते बि गॾु अथसि परे वञी बीठा इहो अदा नबी पाक फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्रामन कमन कलम फयुगयिरु बियदे फलम यतते फबिलसाने फलम यतते फबिकल्बिही वज़ालिक अज़फुल ईमान औ कमा काल। फरमायो नबी पाक सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो नबी साईं जो फरमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुराई खे ॾिसो हथ सां बंदि कयो न कर या ताक़त का नहीं ज़ुबान सां चओ ज़ुबान सां चवण जी ताक़त का नहीं पर दिल में तो बुरो समझे दिल में भी बुरो न समझई ईमान ख़त्म। चुप कहीं वेठो आहे बुरो समझो तो चवे नथो इहो बि कमज़ोर ज़ईफ़ ईमान आहे। भला आख़िर हुकूमत खे जो न चऊं तामुन कयो ॿियो कंहिंजे वस में ॻाल्हाए आवा ॻाल्हायो कोन्हे तव्हां बि सियाणा छो असांखो रब नाराज़ आहे। पढ़ो कुरान वमन आरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन ज़नका वनाशरुहु यौमल क़ियामत आमा क़ाल रब्बि लिमा शरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। छा मुंहिंजे ज़िक्र खे पुठी ॾिनी मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं फेराई फन लहू मईशतन ज़नका अला फमत क़ुरान में इन जो मुआशिरो दी तंग कंदोमांसि। अॼु कहिड़ो बोरन आहे कोन था पढ़ो अख़बार नेट कोन थो अचे बेचारे बेरोज़गारी जे करे फला माण्हू ख़ुदकुशी कई फला माण्हू पंहिंजा ॿार मारिया पाण खे मारियईं बेरोज़गारी जे करे ऐं अहिड़ो मामला थियनि था पिया ॻाल्हायो। वमन आरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन ज़नका जंहिं मुंहिंजो ज़िक्र खे पुठी ॾिनी मुंहुं फेराई अलाफा मत ॿुधाइण नबी मां रोज़ी मुआश तंग कंदोमान अॻिते दुनिया में रोज़ी तंग मुआश वनाशरुहु यौमल क़ियामत आमा क़यामत में कुरान में अलाफा मत अंधो करे उथारींदोमांसि माने ईंदो अंधो थी उथंदो चवंदो क़ाल रब्बि लिमा शरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा
परवरदिगार मां अंधो छो करे उठायो मां तो न मेरे साधोम अज मां साईं हालत छो थिया कुरान ते तो जवाब में कान कदा लिखा तत या तो ना फरसीतहा वकदा लिकल यौम तुनसा तो के मुझे आज तुम पढ़ी बुधायो तो मुझे आज तुम के सारो बस मां भी सारो थमाया ई अंधो होंदे कुरान दियातुन के पुठी नहीं क़यामत में रोज़ रोज़ी मौज तंग दुनिया में क़यामत में अंधा क्यों था आया मां कहते था आज मुसलमान बने तो कुरान अजान जो थे थी ये बेटा जनो हिनन कलमो पढ़े पढ़े अब अगर अजान थे थी ना बाजार भरियल होटल भरियल रोड रास्ता भरियल खुदा ने घर वायरा सियाणा थो वमा असाबक मिन मुसीबतिन इल्ला बिमा कसबत अयदीन अल्लाह फरमा थो जेका मुसीबत ते अचे थी मां ये नथो मोकिलियां इन्हनि जा अमल एड़ा थी विया असांजा अमल एड़ा थी विया तव्हां ॾिसो सुकून ख़त्म आहे चओ भला साईं सुकून छा में आहे पढ़ा कुरान हेॾो होॾे से सुकून ख़त्म थी वेंदुसि रोज़ ई तंग है वरी ॿुधाए थो त भला सुकून कीअं मिलंदो फमत अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब कुरान में अला फमत ख़बरदार सुकून मां अल्लाह जे ज़िक्र में अथव चओ बस सुकून अल्लाह जे ज़िक्र में आहे ज़िक्र कहिड़ो आहे अल्लाह जो इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाह अकबर अब हाफ़िज़ है ना तू करे भाई हाफ़िज़ ए भाई हाफ़िज़ वाह तू वे वे बाबा ये भगा जरो मां डंडो थोरो खाना खुदा जे नाम ते इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाह अकबर नमाज बुरे बेहद कमन का रोके थी कुरान में चए तुम अल्लाह जो वड्डो ज़िक्र आहे नमाज चओ वमना रादान ज़िक्री फइन लहू मईशतन ज़नका जे मुझे ज़िक्र खां मुंहुं फिरायो दुनिया में मुआसरो दी तंग कंदोमांसि अल्लाह जे ज़िक्र खे छॾे विया माण्हू वही नमाज मुसलमान मां फमत कुरान पाक में क़यामत में अंधो करे उठाई नमाज सियाना थियो मुसलमान चंदो काल रब्बिल माशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा परवरदिगार मां अंधो छो करे अरे ॿुधाए थो मतां उते तवे ख़बर न पई चंदो रब मां अंधो छो करे उथारियो आहियां मां ॾिसंदुमि जवामिल काल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा तो के मुझे आज तुम पढ़ी बुधायो तो मुझे हाथन के उसारो अला फमत रब तो जम्मा भी उसारो थमायण इए ही अंधो होंदे छड़े ना कुरान के अब ॾिसो वरी साईं फरमाए थो शयूं खपनि ॿ चओ दशां हिकु रोज़गार रोज़ी ॿियो अमन अब ॻाल्हाइण समाना हिकु रोज़गार खपे ॿियो अमन खपे चओ न ॾिसो हेॾे होॾे क़यामत थी वञे अमेरिका जे चवण ते हलो था अमन न थींदो सुकून ख़त्म न मिलंदो सुकून मुआश तंग रहंदो क़ुरान लिया लानत कर अमेरिका लिखियो पियो क़ुरान में साईं रोज़गार कीअं मिलंदो अमन कीअं मिलंदो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो अल्लाह जो हुकुम मनी ॿुधी अब उन ते अमल कयूं न इहा अल्लाह जी इबादत आहे मथां ॻाल्हायूं अल्लाह जो हुकुम ॿुधी क़ुरान में उन ते अमल कयूं अल्लाह जी इबादत अथव फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ क़ुरान फमत सब मुझे हुकुम ते हलो मुझे इबादत कयो कुरान फमत बुख जी जाइ ते धो ॾींदोमांव ख़तर जी जाइ ते अमन ॾींदोमांव आवाज़ खे न ॻाल्हि चुप करो छा कयो सम्झो सही फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत
वो जो काबे जो रब्बा उनजे बात कयो उनजे हुकुम ते हलो कुरान में चए थो बुख जी जाइ ते ढोड़ ॾींदोमांव खतरे जी जाइ ते अमुन ॾींदोमांव वरी वो तो वलकुन फिल किसात हयातु या उलिल अलबाब भाई अल्लाह फरमा थो तांजी जान माल जी हिफाजत तहफ़ुज़ सज़ा में आ ज़ालिम के सज़ा जो तांजो तहफ़ुज़ जान माल जो इन्हीं में आ सज़ा कान्हे जेको जीअं थो करे पुछाई कान्हे वैल हेड़ो 14 माण्हू गॾु न को बुट न का मुंहुं बदल खुलम खुलाया वो होते पुन वसा जे इलाइक़े ॾींहं जो फुर शहर में हलिया 14 कसम खुदा जो वस नथो हले त न त मां गोलियूं हणाइनि हुकूमत काॾे विया हुकुमरान कौम जी हालत तबाह कौम जो नंढा फिटल कौम जा बच्चा खयूं था वञनि मारियूं था वञनि हुकुमरान गैरत कयो खुदा जो खौफ कयो न त तव्हांजो हशर बि परवेर जहिड़ो थींदो हा मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह वज़ीर आला थियो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मगर ज्यादा मुसीबत ऐलान कयो मेरे सूबे में औरत को सोना पहना कर छोड़ो पूरा सूबा फिर के आए तन्हा हाथ लगा हुआ हो तो मुफ्ती का गिरेबान पकड़ कर कहो नुकसान हमारा क्यों जागो साहब सिंधी में समझाया उर्दू समझियो हो सूबे में माई के सोन से भरे छो अकेलो घुमी मुठीअ ते हथ लॻो माई खे कोई लाए मुफ्ती जो गिरेबान झले चओ तो तुंहिंजी हुकूमत नुक़सान थियो अड़े समय मरनि था खजनि था ऐं छा कयां हुकूमत खे बेगैरत हुकूमत आहे चओ सभई चओ ॾे चओ चओ ॻाल्हायो मां सभई हैरत कान्हे माण्हू बच्चा खणी था वञनि क़तल कयूं था वञनि खुदा वो ॾींहुं कंदो खुदा तव्हांखे बि बर्बाद ऐं तबाह खुदा कंदो हेॾो ज़ुल्म मुल्क में ग़रीबनि जो घर में नथा छॾनि वेहण ॿार केरु न करे दुआ कयो सभई दुआ अल्लाह अहिड़ो बादशाह आहे जेको क़ुर सुन्नत जो कानून नासिर करे अमन पाणे थी वेंदो असां वटि हुकूमत लाइ थो अमेरिका चओ हे शइ मां कयो हे शइ कयो धारनि खे मां चवंदुमि IMF वारा त न अमेरिका जा हिनखे अॻुवा कयो जाॻो था न अमेरिका जा नुमाइंदा अचनि मां धारनि खे चवां थो हिनखे अॻुवा कयो खड़ब मिलंदव हितां मिलंदा क्या ग़रीबनि अमेरिका जा माण्हू खणो खड़ब मिलंदा खणो वरी न अचनि जीअं पाकिस्तान जाॻो था न वक़्तु मुंहिंजो नथो हले न त किथां खुदा जो अॻुवाई कराए टुकड़ा कयण लाइ जुल्म केड़ो मुल्क में मिया फरमा तो कुरान पाक में ताके जोड़ो जोड़ो करे मां पैदा कयमि जमीन भी मां तांजे लाइ ठाहियमि हाँ जबल भी मां भी हरियमांव अल्लाह फरमा तो कुरान पाक में फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्ता अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्ना इलैना इयाबहुम सुम्मा इन्ना अलैना हिसाबहुम ऐं मुंहिंजा पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे सम्झाईंदो रहा नसीहत कंदो रहा तुंहिंजो कमु आहे नसीहत करणु मञाइण तुंहिंजो ज़रूरु न आहे जेके तुंहिंजो चवणु न मञींदा उन्हनि जे मां वटि अदाब वॾो आहे मोटी माॾे ईंदा हिसाब मां पाण कंदोमान पर पहुचाए क़यामत में ईअं न चवनि त असांखे कंहिं न ॿुधायो ॿुधाइनि मुंहिंजा नबी सम्झाईंदो रहण नसीहत कंदो रह मञाइण तुंहिंजो ज़रूरु न आहे मोटी माॾे ईंदा मां पाण हिसाब कंदोमान हुकुमरानो आख़िर तव्हांखे हलणो आहे अलाह वटि छा ज़ुल्म आहे हेॾो उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी ख़िलाफ़त में धनार माल चारे पियो झंग में आयो जो बग़ैर त बकरी खे खई
दां कई धना ते उम्मा खलीफतुल मुस्लिमीन उमर बिन अब्दुल अजीज मरी ते तुखे धंग में क्या खबर पई चैसा जो बकरियों बगड़ घर में धंग में चलदा ताकत नहीं कह बगड़ या बेसन देखे जो बकरी फाड़े मरी वियो तॾहिं बकरी खटी वई माण्हू मरन ताइन के परवाह कोन्हे कसम खुदा जो मां अखबार में ॾिठुमि मूंखे रोअण पियो अचे नौजवान मुआ पिया नौजवान मुआ पिया हे खुदा जे कर कोन ॾियो असां तव्हां खां का शइ घुरूं त नथा अमन तव्हांजो न कयो त कंहिंखे चऊं ॻाल्हायो नथा त भई छा को पैसो थो घुरां मां उहिदो थो घुरां तव्हांखे जो न चऊं अमन न कयो त ग़रीब काॾे वञनि चओ सभई अल्लाह वरी फरमा थो क़ुरान मुंहिंजा नबीन खे सम्झा ज़मीन बि मां ठाहियमि जबल बि मां बीहारियमि तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा बि कयो मां असां सम्झो था न ॿियो छा टाइम पए अन कयो आया मां मेन कुम औरत जवान औरत बेवा थी पवे रनर थी पई पण जहिड़ी निकाह जे क़ाबिल आहे इज़त खां पोइ निकाह कयो साईं सभिनी जो कयूं फरमा थो मां कंहिंजो न कयूं इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मोमिनात अल्लाह फरमातो जब पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे घर में टे सिफतूं थई मोहम्मद तुझो घर में कुरान में ते तो नेकोकार तुझो घर में गाफ़िलात माना छा ओ जन गुनाहन जे करे निकाह कबो कुरान में अल्लाह फरमातो जन भी इन गुनाहन जी करण त परे तुझे घर में के खबर ही काने एडू पाक गुनाह करण त परे पर जी खबर ही काने अगते नेकोकार गाफ़िलात उन्हनि खां बेख़बर मोमिनात मोमिनाणियूं थई चओ चओ उन्हनि ते थो नबी पाक संदूं घर वारियूं चओ यार ॻाल्हायो था मोमिनाणियूं फरमातो कुरान पाक में वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार फरमातो मोमिनन सां वाइदो ॿुधो मुसलमानों अल्लाह फरमातो जन भी मोमिन मर्द हुजन या औरतूं मोमिनात इन सां वाइदो आहे जन्नत ॾींदो मां सम्झो सही ॻाल्हि आहे जन्नत में वञण चाहियो था त मोमिन थी वञो अब दागो था अल्लाह फरमातो वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार मोमिन मर्द हुजन या औरतूं कुरान में चए थो सां वाइदो आहे जन्नत ईमान भाउ असांजे साण जी न आहे सभई मोमिन थी वञूं जन्नत में पाक जायूं ॾींदोमान हिकिड़ियूं जायूं चांदी जी ॿियो सोन जूं इन्ना साबल जन्नत यौम फी शूलन फाकिहून हम वअज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यदऊन सलामुन कौलन मिन रब्बिर रहीम जन्नती जन्नत में वेंदा कुरान ते तो जन्नत जे बागन में हूंदा खीर माखी शरब बनता हूंदा नहरों पई वञनि फरमातो कुरान पाक में हेड़ थो हम वअज़वाजुहुम कुरान फरमातो जन भी ॿुधाइण जन्नत में ज़ाला भी ॾींदोमान अब समझो ॻाल्हि समझो तव्हां खपनि न न हा साईं तो मन जो अखियूं न ॾिठियूं तॾहिं हे ॾिठो वेठा आहिनि नाग जो नगियल नोड़ी खोल ॾिनो खीर जो सलल लस्सी खे पुकारींदो मथे गरम हे वीचारा हवण था कनि ते हितां वारियूं 5000 वारो सेंटर वरी पाउडर हाणे तॾहिं हवा न कयूं भाउ तव्हां ॻाल्हि हवाऊं बि नथा ज़ालूं कहिड़ियूं हुयूं साईं लम यतमसहुन इंsun क़ब्लहुम वला जान एड़ियूं वेहारियूं तमान जंहिंखे जिन इंसान हथ त कनि लाथो आहे पर क़ुर में रब चए थो कनि ॾिठो बि नथनि अहिड़ियूं कुआरियूं वहूरन ईनुन का अमसालिल लुलुइल मकनून जज़ाअम बिमा कानू यामलून हूरा ॾींदो मान अखियूं ईअं पियो चमकंदनि जे लाल चमका ॾींदो आहे हाणे का दिलि चवे थी मिलनि
ना ना राधी ना आयो अल्लाह जाने मां वटि हिकिड़ो तालिब पढ़ंदो हो साईं काॾे था वञो मोटींदव न हा भॼिजो न तव्हां जहिड़ो वञ माण्हू मञे त पोइ बादी बंदि कयां मां तालिब हिकिड़ो पढ़ंदो हो भाउ क़ुर पाक पढ़ंदे पढ़ंदे जन्नत जो बयान जो ॿुधायोमांसि मूंखे ॿाहूं खणी ॿधे बाबा ॿाहूं छो थो ॿधे छा खपई चएसि जेको किरायो लॻे अलाह खे मन मूंखे त हाणे पहुचा जन्नत तव्हां वरी आमीन बि नथा चओ त को ख़ुदा ॾे असांखे जन्नत ख़बर अथव इहे पोड़ा जन्नत में न ईंदा पोड़ा न ईंदा पोड़ी माई हिकिड़ी आई नबी पाक अलैहिस्सलाम वसलाम अची वेठी पाण पोड़ा तमाकुरा जन्नत में न वेंदा अब पोड़ी रोड़ी छुटी साईं असां न वेंदासीं जन रोए पई फरमाए मां पोड़ा बि जवान थी वेंदा जवान जागो था हे पोड़ा जेके वेठा आहिनि न जन्नत में वेंदा नई ॾाढ़ी मुछां जी हलंदा आहिनि इन मनो अब जागो था छो नई जवान पोड़ो 70 जो मिले हूर तो पोड़ो छा कंदो समझो न समझो तव्हांजी मर्ज़ी भला हे पोड़ा बि जवान थी वेंदा अब हेरे क़ुर चएसि ॾिसो अल्लाह के मुत्तक़ून ये तकिया लॻल हूंदा आहिनि ठेकाणे में वेठा जन्नत हेरे ॾिसां ॻाल्हि अब सम्झो इंसान ॿिनि शयुनि जो तालिब आहे साईं जिते लालच हूंदसि का इमदाद वग़ैरह ते थी अॼु सवेर वञी उते वेंदी ॻाल्हायो मथां त पहिरियों मां हुजां मुंड में पर ख़तरे वारी जाइ खां वरी बाईपास ते वेंदी ॻाल्हायो न भाउ लालच वारी जाइ ते चवंदो अॻु में हुजां ओ मुसलमान हो ॿई ॻाल्हियूं क़ुर ॿुधायूं या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ए मुंहिंजा नबी सल्लल्लाहु फरमा बरदार खे बिशारत ॾे जन्नत जी जेके नाफ़रमान खे डिज़ार मुंहिंजे अज़ाब खां ॿई ॻाल्हियूं आहिनि क़ुर में वाजो क़ुर कानून आहे नाफ़रमान डिज़ार उनखे ऐं फरमाए जेके फरमा बरदार खे बिशारत ॾे जन्नत जी नेमतूं मिलंदनि जन्नत में हिकु उमिरि नई हेड़े तो आहे नई ॾाढी जे लहंदी वरी पोड़ा न थींदा वरी बीमार भी न थींदा वरी कब्ज़ो भी न खसबो वरी जन्नत में मौत भी न ईंदो कंहिंखे मिलंदी जन्नत पढ़ा क़ुर पढ़ा इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम ॿुधो क़ुर अल्लाह फरमाए थो जन चओ असांजो रब अल्लाह हुआ चओ असांजो रब चओ चओ असांजो रब अल्लाह हुआ असांजो रब मनो से असांजो रब अल्लाह इन ॻाल्हि ते पका रहिया फरमाए थो ॿिए खे रब न मञई हाणे जंहिंखे मञो आहे असां रब क़ुर छा थो चए या अय्युहन्नास उ'बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुम अर्द फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़कुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादा वअंतुम तालमून जंतो असांजो रब अल्लाह इन ॻाल्हि ते पका रहिया पोइ क़ुर चए थो जंहिंखे रब मञो अथव या अय्युहन्नास सॾे थो रब तव्हांखे ओ इंसान हो ओ ॿुधो रब्बकुम जंहिंखे रब मञो अथव उन जो चवणु वठो उन जी बात कयो जेको तव्हांजो रब बि आहे अल्लज़ी ख़लक़कुम जंहिं तव्हांखे ठाहियो बि आहे वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम तव्हांखां पहिरियों खे बि पैदा कयईं फरमाए थो उन जी बात कयो उन जो कमु कयो जंहिं तव्हांखे ठाहियो आहे असां अल्लाह जो हुकुम मञूं या ॿिए जो ठाहियो आहे था कयो पढ़ा क़ुर
والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن التقويم قسم رب جدوزم زيتون جو انجیل طور سینا جو امن والے سر مکے پاک جو قسم کھنی اے فرمایا پکی گالا سب کو سنو ما انسان کے ٹھایا سب کا ودی کو انسان کے ماننوا ساتھو تے قرآن پاک میں سب کا سنو میں انسان کے ٹھایا پر پڑھو قرآن فرمایا تو چھامو ٹھایا میں سنو کرے ٹھایا میں فرمایا الذی خلقک فسواک فعدلک فی ای صورت ما شاء رکبک اڑے برابر کرے ٹھایا میں بیلنس برابر رکھو میں ہاں ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين أكھوں بھی مانٹھا ہے مائیں چپ بھی مانٹھا ہے مائیں زبان بھی مانٹھا ہے مائیں ایک کن مدن تھا رب مانٹھا ہے مائیں کیڑو سٹم کنن میں رکھیں وری وہ ماتھو قرآن زبان مانٹھا ہے مائیں آنگو جسم جو حصوا زبان بھی جسم جو حصوا آنگو نب دائیں دیتے کوڑی یا مٹھی یا گلائے زبان گلائے بھی پان چپ بھی پان کرے کوڑی مٹھی سے بھی پان بدھائے یہ بھی جسم جو حصہ عمر ان میں وہ کیفیت رکھیں زبان مانٹھائی مائیں چپ مانٹھایا مائیں اکھوں مانٹھائی مائیں علم نجعل له عینین ولسانا وشفتین وہدیناہ النجدین ماں جے پیٹ میں اکھوں مانٹھائی مائیں اللہ فرماتا یخلقکم مما فی بطون امہاتکم فی ظلمات ثلاث اندھائن میں ٹھائے نہ بتی نہ کو روشنی نہ بلف نہ دیو نہ کو کالب نہ سائتو اتے ٹھائے مائیں اکھوں ٹھائے سا نہ بلف بدھا مائیں رے کند بھی بدھن جلائے دینا مائیں زبان بھی دینی مائیں پر ہرے نک بھی ماں ٹھائے حیاء کر نک بنا ماں ٹھائے ماں چون مٹھے بے جو چھوڑنی میں تو حرام تھی وہاں آواز سمجھو تھا نک کڑو ٹھائیں نہ بیٹری بھی ہو نہ چارجر سائیں نہ بیٹری نہ چارجر جو چارج کہوں نہ سیل کا شے نہ ہرے بھو اللہ کھنا کہ پاجو حیا دے امین تو بھئی پری نہ بٹن ہنوں نہ لائن بدلائیں تھاگی نک بٹن بنا چپ کر بدبو پان بدھائے خوشبو پان بدھائے ماں تو گھٹائیوا چمن تو وٹھے امریکہ جو لائیو نک پجے پیکھوں بھی اٹھا رہا اللہ تو جو نک ٹھائیوا یا رب جو قانون نافذ کیو رب جے قانون تے قوم کہلائیو یا لائیو نکی ہو پڑھیں ٹھائیوا نا نک ماں ٹھائیو مائیں کن ماں ٹھائیا مائیں چپ ماں ٹھائیا مائیں اکھیوں ماں ٹھائی مائیں چمن وٹھے بین جو إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بؤثرت علمت نفس ما قدمت وأخرت اتے سڑے تھی دو بدھ قرآن یا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك اتے قیامت میں سارے دلو یا أيها الإنسان او انسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك او انسان تو کریم رب جو درکش ہے کریم رب جو حکم چھلے بن جا منجائی ماں تو کھر ٹھائیو جائے تو کھر رب ٹھائیو ان جو ترکی چھلے ہوئے ہیرے تو بیان جے چونتے تالن اللہ جو چون ختم تھیوا منن ختم تھیوا اور عمری کڑا اللہ جو در چھلے بین درنتے بیٹھائن اتا تاں جا سوالی تاں تے سوالی ماں کا یا ایوہ الانسان ما غرک بربک الکریم الذی خلقک فسواک فعدلک فی ای صورت ما شاء رکبک اڑے مجھو در چھڑے بین درن تے ون بیٹھے ٹھائیو مائیں ماں کہیں تو کہ مجھو در چھڑائی کہیں مجھے حکم کھا تو کہ پرے کہو کہیں مجھے چوڑ کھا تو کہ پرے کہو ٹھائیو مائیں ماں چوڑ بین جو وٹھے میں کہ مثال جان کا دائفہ مڑ جو چوڑ نہ وٹھے
मां जे चवण ते हले तव्हां में को आहे तवे है साईं मां राज़ी आहियां भले मुंहिंजी घरवारी मां जे चवण ते हले मुंहिंजो चवण न वठे जागो था आहे को मां जे चवण ते वठे थी मां जो मुड़ुस जो चवण न त मां मुड़ुस मारे थो ॻाल्हायो मारे थो मुड़ुस माई खे बाबा छो थो मारे न चाहे मुंहिंजो चवण रस वठंदी आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे भली कुझु सम्झो मुंहिंजो चवण न वठंदी आहे मां जे चवण ते थी हले तॾहिं मारियां थो मुड़ुस माई खे ठाहियो आहे एॾो हुकुम थो हलाए या मां गैर था न मां जो चवण वठे मुड़ुस मारे थो त मुंहिंजो चवण न वठे नथी वठे मां जे चवण ते थी हले माना मुड़ुस जो चवण छा आहे मुंहिंजे हुकुम में हिनजी मां बि मासां शरीक न हुजे हुकुम मुंहिंजो हले चओ ॻाल्हायो हिते कावड़ ॾिए थो मूंखे मुड़ुस आयो आहे अलाह ख़बरदार अलाह अलाह ख़ल्क़ वाला मर अड़े मां तो तोखे ठाहियो आहे तूं मुंहिंजो हुकुम मञ न तुंहिंजो हाकिम मां आहियां मां जोड़स छोड़ मां जे चवण ते हले मुड़ुस मारे थो त मां जे चवण थी आहे अलाह त तूं मार जे लाइ तूं आहे तूं माई खे ठाहियो त न जोड़ो हुकुम थो हलाए मां तोखे ठाहियो आहे तूं मुंहिंजो चवण छो नथो वठे किथे पहुतो मां सां वरी मां अरायत मन तखद इलाहु हवा अल्लाह फरमातो ऐं मुंहिंजा नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अहिड़ा माण्हू न ॾिठा आहिनि जेके पंहिंजी मर्ज़ीअ खे ख़ुदा सम्झो अथऊं मर्ज़ी खे महबूद इलाह मुंहिंजो कमु न वञे पंहिंजी मर्ज़ी हणाई मनशा या ॿिए जे चवण ते या पंहिंजी मर्ज़ी ते माना पंहिंजो इलाह महबूद नफ़्स खे बनाई ॿियनि खे बनाई मुंहिंजो चवण ते न वठो ॿिए जो चवण अलाह जे हुकुम में ॿिए खे शरीक न कयूं असां जंहिं असांखे ठाहियो आहे असांखे उन जो हुकुम थियणो आहे ॻाल्हायो आहे हेॾे ठाहीं सही पर वरी बिल बि कोन वरितई ओ बा दागो था न हा शाबाश निंड कर निंड मां ढगो आहियां मूंखे ॿाहिरि पियो खोपा ॿधी तूं कर निंड कर पोइ तूं न अॾु सुकंदी न ॿारो भरबो निंड कंदो पोइ कीअं वाइबो जागो था न छाणा थियूं असांखे ख़ुदा जो कसम आहे ख़ुदा खां दुआ कयो असांखे सम्झे असां अलाह खां सवाइ ॿिए जो हुकुम न मञूं लिखियो पियो क़ुर किताब उनज़िल इलैक फला यकुन फी सदरिक हरजुम मिन्हु लितुनज़िर बिही वज़िक्रा लिलमुमिनीन इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया कलीलन मा तज़क्करून अब आए कुरान अल्लाह फरमातो ये कुरान मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तो ते नाज़िल कयो आहे कुरान जेका ॻाल्हि चवे ॾुख न कजो तव्हांजे सीने ते ॿार न थिए मुंहिंजा नबी क़ुरान पढ़ी 3000 माण्हू खे मुंहिंजे अलाह खां क़ुरान मोमिन जे लाइ नसीहत आहे क़ुरान खे असां ठपे बंदि करे वेही छॾियो आहे नथा मञूं क़ुरान जा मुस्लमान असांजा नथा मञूं असां पढ़ा क़ुरान ॻाल्हायो छा थो चए भला तनादम वतफशलू वतदहवरी हुक्म वसबिरू इन्नल्लाह मासाबिरीन खुदा जाने मां जॾहिं आयमि शाम जो कारी साहब जे मदरसे में मां न घुमी पियो सघां न हली पियो सघां दिलि में चऊं वाद कीअं कंदुसि मां त हली न सघां थक उजागो सफ़र आरामदेह जो न थियो आहे क़ुरान जी बरकत आहे थकल ईंदो आहे क़ुरान पाक पढ़णु वेंदो आहे अलाह जी महिरबानी सम्झ थक जो लही वेंदा क़ुरान जी बरकत मुंहिंजा पर मतिलबु क़ुरान जीअं चवे तबिउ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम भला तत्तबिउ मिन दूनि औलिया ऐं मुंहिंजा नबी तूं ऐं तुंहिंजी उमत जीअं क़ुरान चवे उअं ई कयो ॿिए जो चयो न वठो क़ुरान छा थियो भला तनादम वतफशलू वतदहवरी हुक्म वसबिरू पाण में जहिड़ा न कयो अब क़ुरान ॻाल्हायो
ता थका हो तो मां दुआ करूं जेड़ा न कयो तनादा न कयो कुरान ते तो कमजोर थी वेंदो ताकत निकरी वेंदव वसबिरू सब्र कयो इन अल्लाह मा साबिरीन मां कुरान में अल्लाह फरमातो मां अल्लाह सब्र वाण सा गड हां पाण में जेड़ा न कयो और जोड़ो ही पाण में आ चओ समझ जेड़ो आई पाण में कासन था जेड़ो ही कोने यहूदी नसारा सां जंग ही कोने पाण में जहिड़ो तम ॾिसो था बाबा कौमी झेड़ा कौमन में झेड़ा पर घर घर में झेड़ो यार जागो था न भाउ भाउ सां नथो ठहे पुट पीउ सां नथा ठहनि ख़ुदा जो नालो सां इहा लेन असांजी न छा थो चए क़ुर वल्मुमिनून वल्मुमिनातु बाज़ुहुम औलियाउ बाज़ यअमुरून बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व युक़ीमून अस्सलात व यूतून ज़कात व युतीऊन अल्लाह व रसूलहु उलाइका सयरहमुहुमुल्लाह। ओ मुसलमानो अमीरो गरीबो नौजवानो पढ़ो मनो कुरान कुरान फरमातो मोमिन मोमिन जो दोस्त अवल ने कुरान था तो मोमिन मोमिन जो रहिया दोस्ती अरे भाई पी वही बिरादरू वही दोस्ती का थिया जागो था न पर नाराज न थे जो असांजे मौलवी साहिबान के भी न दवा थन न मर्द जी खबर थन हवाई फर्क पे कंदे वडो मर्द असां में नफ़रत वारा चओ ॻाल्हायो सभई याद रखो मत कंजी रात खुदा न ख्वाता आखिरी जे इस्लाम नफ़रत जो दीन ना इस्लाम मोहब्बत जो दीन नबी पाक फरमायो चवंदा वञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशरू वला तो नफरू फरमान तहाइफ तहाबू तहाइफू व तहाबू औ कमा काल अवारे फरमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक बे के सुखणो ऐं तोहफ़ा ॾेई मोहब्बत वधायो असां वरी तोहफ़ा थूकण जी जाइ ते नफ़रत जा बिज पोके मोहब्बत जी पाड़ पटे थियनि इस्लाम मोहब्बत जो दीन नफ़रत जो न आहे अथोकड़ो कुरान फरमातो कुरान वला तो साइर खत कलिन्नास अवे ने आयो कुरान चए थो माण्हू सां मुंहुं कौड़ो न कर माण्हू सां कौड़ो न ते मुंहुं कौड़ो न कर वाह कुरान भाई बाबा तो कूलू लिन्ना थे उसना कुरान में अल्लाह फला तो माण्हू सां ॻाल्हाए तो सोनो वाला छा रहियो आहे ॻाल्हाइण त परे सलाम ॾियूं था जवाब नथा ॾियनि ख़ुदा जाने हुकुम आहे पाण बाबा नबी सदम ॿ शयूं आम कयो घणियूं ॿ शयूं आम कयो ताम खे आम कयो जेको अच ई खाराए त सलाम खे बि आम कयो सलाम मां अगराई कयो पहल कयो सलाम वियो सलाम ॾींदो आहे मां त जवाब ई नथा ॾियनि मां तजुर्बो कयो आहे जेको अचे ताम खाराए अबा जेको अचे ॿियो सलाम खे बि आम कयो ताइफ़ू मताबू मञो न फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक ॿिए खे सुखड़ियूं तोहफ़ा ॾेई मोहब्बत वधायो ओ बा ॻाल्हायो नथा मां घुरंदो मां कुझु न मथां चओ त चए हीअंर भले तव्हां कयो मथां घुरंदो न आहियां मां घुरण वाला को तव्हां खे थो मुंहिंजो रब मूंखे ॾिए थो ख़ुदा जाने मां वेंदो आहियां किथे राति ख़ाली हूंदी आहे न फोन कंदो वञा था मां अचां थो वठणु नथो अचां चंदे बंदे जी मां तव्हांखे मूंखे ज़रूरत न आहे ॼण थो अचां मूंखां वठो त कजी राति आख़िरी थियणु इस्लाम इहो आहे मोहब्बत जो इस्लाम दीन आहे नफ़रत जो दीन न ताइफ़ वताब हिकु ॿिए खे सुखड़ो तोहफ़ा ॾेई मोहब्बत आहे अॻे मूंखे यादि आहे नंढो मां क़ौम जो माण्हू आयो परे खां उन शाह जे पासे रहियो ॿ टे ॾींहं हो चए मुंहिंजी दावत खा हो चए मुंहिंजी दावत खा हो चए मुंहिंजी दावत खा उन महिमान चवंदा इलाही ॾींहं थी विया आहिनि हाणे मूंखे मोकिलिजो मां ॿिए दफ़े ईंदुमि तुंहिंजी दावत खाईंदुमि न बाबा न दावत मुंहिंजी खां पोइ वञ अॼु त ॿ ॾींहं महिमान रहे या माइट
छा भला पोयों का फरियाद बरियाद दाख़िल जहिड़ो सस्ता वञे ई नथो ॻाल्हायो नथा रैया मोहब्बत मां ॻाल्हायो मां ग़लति थो चवां ख़ुदा जाने एतिरियूं दावतां खाई पोइ चयां दामा खे मोकल ॾे मां ॿिए दफ़े तुंहिंजी दावत ईंदुमि खाईंदुमि जॾहिं वञे पियो मूंखे यादि आहे नंढो हुअमि पर ख़ुदा जाने को कहिड़ी सुखड़ी खयूं अचे को कहिड़ी सुखड़ी खयूं अचे हेॾी गंढ वधी ॾियूं हुन चयो बाबा मूंखे सवारी पंहिंजी मां हे कीअं खणां ॿियो वरी आयो हेतिरा पैसा ई खीसे में त भला ॿाहिरि नथो खणे भला हे वठि खाली न वञे अड़े काॾे समय असांजो मोह हिक ॿिए खे नथो वणे भई मोहब्बत छा थो चए क़ुर पढ़ो क़ुर वल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना पर हेॾे पाक नबी फरमायो चवंदा वञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवाज़ साफ़ आहे न नबी पाक सल्लल्लाहु फरमाइनि था हेॾे मलम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैसा मिन्ना ॿुधो ओ मामीर ग़रीबो नौजवानो पोड़ियो मुसलमानो नबी पाक फरमायो नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब न कयईं मुंहिंजे नबी फरमायो इहो असांजो न आहे जागो असां ॻाल्हायो छो नथा जागो था छा फरमायूं नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब नथो करे पाक नबी सफ़ाई असांजो न आहे अड़े हड़ विञाए वेठा छा बचो या जे लाइ नबी सम्झो चवे असांजो न आहे चओ छा बचो कंहिंजे लाइ फरमायूं नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब नथो करे असांजो न आहे नौजवान होश कर मत क़यामत में उम्मत खां जेको कटिजी वियो हड़ वई तौबा कयो वॾो त वणे ई नथो पीउ आहे अछी ॾाढी सां विचनि त पढ़ो मरे नथो जन छुटी ॻाल्हायो छो नथा मां ग़लति थो चवां ॻाल्हायो पढ़ो मरे नथो जान अड़े अड़े मां काॾे वञा अड़े ॿुधे ई कोन नथो असांजी हेॾे मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजे रब साईं फरमायो जॾहिं अछी ॾाढ़ी वारो मुसलमान मुंहिंजे अॻियां दुआ जे लाइ हथु खणी घुरंदो आहे पोइ रब चयो त मां कंहिंजी अछी ॾाढ़ी खां हया थो अचे कीअं मोटायां हाणे कंहिं सां ॻाल्हायूं असां रब अछी ॾाढ़ी जो हया करे नौजवान खे हया कोन्हे त चुपड़ो मरे थो जान छुटे हुजे अब हेॾे मूंखे वरी माण्हू चवंदा आहिनि मोली लूण दॿा लहंदो ई न आहे सॼी राति विञाई दुआ सां न ईंदासीं वाइट ते अड़े हुजे का रूम त मां बंदि कयो न खंड लॻा पिया आहिनि साईं मुंहिंजा ॻाल्हायो पीउ वणे थो अॼु केरु त हेॾे कहिड़ी जमात में असां वेठी आहे सम्झो था वञी ॻाल्हाइनि कहिड़ा माण्हू आयो जेके हथ मथे करे चओ त मुंहिंजी औलाद फर्मा बरदार आहे उहे कहिड़ा हो तव्हां उथी विया हो या वेठा हो छा बचो आहे ख़ुदा जो नालो सभु ख़ुदा जो नालो सभु ख़ुदा जो नालो सभु इहा लाइन असांजी न नौजवानो छाना उमिरि वॾी अमल भला इहो सभिनी खां भलो अथव अछी ॾाढ़ी वारे जे घर में आहे इन जी ख़िदमत कयो इहो नमाज़ पढ़ी पियो दुआ घुरे ख़ुदा इन जा हथ खाली नथो मोटाए चरिया छो थी विया हो कुरान भी आखिरी किताब नबी सल्थम भी आखिरी नबी नई शइ त अचनी कोन्हे ॿियो कीअं सुधरंदासीं मलम यरम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना नंढनि ते रहम न कई वॾनि जो अदब नथो करे मुंहिंजे पाक नबी सल्थम फरमायो इहो असांजो न आहे वरी फरमायो नबी पाक चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन शफी शैन फलैस मिन्ना अब फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कंहिं शइ में मिलावट करे इहो बि असांजो न आहे अरे जागो था आंगन ते गण जहिड़ा बि कोन जो उम्मत में रहिया हुजूं जेको कंहिं शइ में मिलावट करे मुंहिंजे नबी पाक फरमायो इहो बि असांजो न आहे अच्छा आहे ख़ालिस का शइ मिले थी मुल्क में ॻाल्हायो नथा का ख़ालिस शइ मिले थी
मुल्क मुसलमान जो मां मुल्क घुमा थो 200 रुपया खीर किलो वरी वठो तो रुगो पाणी ॻाल्हायो न समझ तव्हांजी ॻाल्हि कंबर जी न आहे मां पंजे पंजे ॻाल्हि थो कयां तव्हां त बाबा धोतल खीर आहे 200 रुपया किलो पियो तो रुगो पाणी आहे काॾे होश कर मुसलमान इहो सौदो ऐं लाइन असांजी न आहे उम्मत खां कटिजी वियो छा बचुसि हड़ वई न तौबा कंहिं शइ में मिलावट करे इहो बि असांजो न आहे नंढनि ते रम न कई वॾनि जो अदब न कई इहो बि असांजो न आहे किथे मां ख़ुदा जे घर में वेठो आहे दिलि चवंदी आहे दर दर ते वञी माण्हू खे सम्झाए वधा अॼु बकता बाज़ार बंदि थी वई कुझु न थींदो चयोमांव न पोइ चवंदव कालू लव कुन्ना नस्मउ औ नाकिलु मा कुन्ना फी असहाबि सईर क़ुरान थो चए उते चवंदा ॿुधो आहे क़ुरान ऐं सम्झूं अॼु बुरी बाहि में न चऊं हा होश कयूं अदा सां जहन्नम जी बाहि साण जी न आहे छा थो चए क़ुरान वल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा वदीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही वकफ़ा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना वो अल्लाह ते मोकिलो पंहिंजे रसूल खे हिदायत सां हक़ ॾेई करे मोकिलियईं छाजे लाइ हिदायत खणी रसूल सां लियुज़हिरहु अला दीन कुल्ले क़ुरान थो चए हाणे सभई दीन ख़तमु रसूल जो दीन ते हलो इहो दीन ॻाल्हि हुजे सभु दीन कहिड़ो आहे अलाह क़ुरान इन दीन इंदल्लाहिल इस्लाम वो दीन इस्लाम आहे फला फमत मारा दिया जेको मूंखे पसंदि आहे हाणे फमत क़ुरान में अॻिते उहो हिदायत सां आयो रसूल अलाह जो शायदि आहे साईं हिदायत सां हक़ सां आयो पोइ गॾु बि असर करणु कोन फमत वल्लज़ीन माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम जेके नबी पाक सां सहाबा किराम गॾु हुया क़ुरान ते तो नबी सां गॾु हुया पाण में हमदर्द कुफ्र सां नफ़रत पाण में हमदर्द पाण में मोहबत फमत शिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम सहाबा जी कुफ्र सां नफ़रत कुफ्र जे ख़िलाफ़ सख़्त पाण में हमदर्द ॿुधो अॻिते छा थो चए क़ुरान तराहुम रुक्कान सुज्जदा ऐं मुंहिंजा बि तो सां त गॾु आहिनि पर मां क़ुरान में हिन जो बयानु कयो आहे अचण वारा नसल बि ॿुधनि नबी तूं साहबा ते नज़र कंदे सलाह ॾिसंदे जॾहिं कॾहिं रुकू में ॾिसण में ईंदा कॾहिं तोखे सजदे में ॾिसण में ईंदा साईं छाजे ॿुधो छाजे नबी साईं सां गॾु छाजे करे कुफ्र सां नफ़रत छाजे करे पाण में मोहबत छाजे करे सजदा न रुकू पिया कनि क़ुरान ते थो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना ओ मुंहिंजा नबी तुंहिंजे साहबा जे हर कम में मक़सदु इहो थियनि त रब राज़ी थिए ओ मुंहिंजा पाक नबी मफ़ाद परस्त न आहिनि मां क़ुरान में थो चाहियां ख़ुदा परस्त आहिनि सभु कुझु मुंहिंजो राज़ी कनि जॾहिं कनि था मुंहिंजा नबी उन्हनि जी पालत थियल फवा तो हाणे पालत थी सभु कुझु मुंहिंजे लाइ था कनि फरमा तो क़ुरान में मुंहिंजो राज़ी कनि जे लाइ सां पोइ तूं राज़ी थिए कनि एॾो राज़ी थियो आहे ॿुधो फमत फबिमा रहमत मिनल्लाहि लिंत लहुम वलो कुंत फज़्ज़न ग़लीज़ल क़ल्बि लंफ़ज़्ज़ू मिन हौलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन थकाओ न सच्ची कहीं मत दुआ करो आओ थकाओ मूंखे बि रब जो फज़ुल आहे कसम आहे ख़ुदा जो इन जे लाइक़ु मां न आहियां जेके रब जो नेमतूं आहिनि मां स्टेज ते वेंदो आहियां न मुंहिंजे रब जी महिरबानी सां मूंखे क़ुर करे वञण ई नथो ॿी ॻाल्हि करण ई नथो ॻाल्हि सोचींदो आहे क़ुर पढ़ाइण जो खुली अलाह जी महिरबानी एॾो राज़ी थियो आहियां एॾो राज़ी थियो आहियां फबिमा रहमत मिनल्लाहि लिंत लहुम फरमाए थो क़ुरान में अब ॿुधो
इहो था हुकूमत जो हाल सॼे मुल्क में सोलर हले थो त बि हिन जी बिजली बंदि ॻाल्हायो नथा ॿुड़ी मरो सॼे मुल्क में सोलर सो हले त बि हिन जी बिजली बंदि गैस जी बि लोड छॾे गे बिजली जी बि लोड छॾे गे कंहिं सां ॻाल्हायूं दुआ कयो को ॿेर वारे जहिड़ो जवान ख़ुदा पैदा करे आमीन नथा चओ दुआ कयो अहिड़ो जवान ख़ुदा जो कसम अॼु बि फेसबुक ते आबाद में साईं तकरीर आहे चढ़े अमेरिका वारनि खां ड्रिजो सा अहिड़ो गंदो ॻाल्हायां अमेरिका वारा चुतू अथव चई चुतू बेगर थिए नारे तकबीर नारे तकबीर अमेरिका कुत्ते ते चवां फरमाई जा मूंखे ड्रिजारे थो मां आर्मी जो चीफ आहियां चयो मां सुञाणा त फेसबुक ते हले थी जवान जी तकरीर सुञाणा त मूंखे हथ तुलाए ज़माने सां अब आहे ऐं अॼु हीअं खे वेठा अलाए काॾे वई हिननि जी गैरत हिननि जी दुआ कयो अलाह अहिड़ो जवान को पैदा करे आमीन चओ अलाह फरमाए थो क़ुर पाक में मुंहिंजा नबी मान सां अहिड़ो राज़ी थियो आहे छो राज़ी थियो आहे साईं पढ़ा क़ुर पढ़ा वसबिर नफ्सक मअ अल्लज़ीन यदून रब्बहुम बिलग़दाति वल्लशी युरीदून वजह अल्लाह फरमाए थो साहबा खे जाते ज़िक्र वेठा कनि अल्लाह क़ुर नाज़िल कयो नबी पाक ते ऐं मुंहिंजा नबी तूं बि उन्हनि सां वञी वेह जेके सुबुह शाम मां रब खे था थनि मोहम्मद तूं उन्हनि सां वञी वेह छो था थनि युरीदून वजह ॿुधायो क़ुर मुंहिंजा नबी मूंखे था थनि छाजे लाइ उहिदे लाइ न माल लाइ न क़ुर ते थो मुंहिंजा नबी दिलनि ते नज़र कई थमान मुंहिंजे राज़ी करण जे लाइ था थनि त रब राज़ी थिए साईं पोइ तूं राज़ी थिए न कन न पढ़ा भा आवाज़ अचे थो फरमाए थो क़ुर पाक में फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम ॿुधो क़ुर अल्लाह फरमाए थो मां तव्हांखे नरम दिलि नबी ॾिनो आहे चओ इहा मुंहिंजे तरफ़ां सुखड़ी अथव तोहफ़ो अथव नरम दिलि नबी ॾिनो तमामु पर अञा ॿुध नरम दिलि बि आहे मुंहिंजा नबी ख़ुल्क़े अज़ीम जो मालिक बि आहे रहमतुल आलमीन बि आहे पर मोहम्मद वरी बि हिननि जे पारत थी अब जागो सा काजी साहबा जी असां त तुम मुंड में कोन साॾे कोन आयासीं न हाणे मां अहिड़ो राज़ी थियो आहे नबी पाक रहमत वारे खे चई वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिका ऐं मुंहिंजा नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अलाह चवां थो सख़्ती न कजां मोहम्मद सख़्ती कंदे माण्हू छॾे वेंदई अड़े रहमत वारे नबी खे थो चवई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती कंदे मुंहिंजा नबी छॾे वेंदई सख़्ती अरे नबी खे चयो थो रहमत वारे खे नरम दिलि नबी खे सख़्ती न कजां मुंहिंजा नबी सख़्ती कंदे त माण्हू छॾे वेंदई साईं छा कयां पढ़ा क़ुर कोई आलिम वेठो आहे हिते वाइद में अवामुल सां वेठो आहे न साईं वेझ त वेझ हा मां सबक़ु ॿुधायां तोखे पंहिंजो हिन मुल्क खां पोइ पुछां ॾिसो ॾसी हेॾो था थियो छा सख़्ती न कजां नबी सख़्ती कंदे माण्हू छॾे वेंदई छा कयां फ़अफ़ु अन्हुम हल अल्लाह क़ुर में चए थो ऐं मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती न कजां साहबा कहिड़ो बि गुनाह कनि मोहम्मद माफ़ करे छॾनि मफ़ूल ज़िक्र आहे या बा न माना ईअं चई हे माफ़ करने जा हे न कुझु बि कनि क़ुर में चए थो ज़मीन आसमान जो निज़ाम साहबा धर्म बर्म कनि फ़अफ़ु अन्हुम मोहम्मद माफ़ करे छॾनि जागो था कहिड़ी ॻाल्हि क़ुर आहे नबी पाक खे पर थो करे अञा अॻिते पढ़ां फ़अफ़ु अन्हुम माफ़ करेनि का बि ग़लती थिए माफ़ करेनि वस्तग़फ़िर लहुम पाण त माफ़ करेनि पंहिंजो मुंहिंजा नबी मां कयूं हथ खणी बख़्श दुआऊं बि घुरनि त मां बि खाता पूरा कयां हा साहबा अड़े जंहिंखे रब क़ुर में नबी पाक खे पर थो करे
सख्ती न कदा गलती थी वने तो मोहम्मद का भी मफूल जिक्र ना आए फला गलती ना कुछ भी कन मोहम्मद माफ करे छने अरे ओ साहबा दा मुखालिफो खराब गलायण वालो नबी पाक के तो ते मोहम्मद का गलती कन माफ करे न ता जो कड़ो कर समझो साहबा के गलायो था साहबा जे दुश्मनन ते साहबा जे दुश्मनन ते अन्या पढ़ा फाफुअन्हुम वस्तगफिर लहुम वशाविरहुम फिल अम्र का गलती थी वने साहबा के माफ करे सने बख्शिश जो मां दो भी घुरण मां भी खता पूरा कयान पर रे वशाविरहुम फिल अम्र वही अचे तो मुंहिंजा नबी वही जी ताबेदारी कर जंहिं मामलात में वही नथो अचे साहबा सां मशवरो कर हे तुंहिंजी मुशारती कौशल ठाही थमाए कुरान कुरान साहबा सां मशवरो कर जंहिं ॻाल्हि में वही ना थे उन ॻाल्हि में साहबा सां मशवरो कर अॻिते फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह ऐं मुंहिंजा नबी जॾहिं फ़ैसिलो करें ॻाल्हि जो करें अदम करें ओ मोहम्मद करीम पोइ तवक्कल अल्लाह ते कजां चओ कंहिं ते घणा आहिनि अलाह ॻाल्हायो छो नथा ॻाल्हायो अलाह घणा आहिनि ॻाल्हायो हिकु आहे न रख फलां ते चरिया हो या ओ खुदा जा बाना जेके पाण मरी विया तो जले छा कंदा छो तव्हांजो अकुल कम नथो करे उन्हीं खे सॾु जेको हमेशह ॾींदा ऐं पाक हाँ अञा न सम्झी ॻाल्हि हेॾे ख़्यालु कर उन्हीं खे सॾु जेको कंहिंजो मुहताज न आहे उहो मुहताज आहे पाण तो छा कंदो न त ॻाल्हायो भला तव्हां कंबर वार मनो कोई ज़ाल जो मुहताज न आहे न वत रे ना ते करे तो माई अथी थई वती थी पोइ बगी हवाई फिर छो कोई माई आयो कोन ते मुहताज न आहियूं मां ज़ालनि वारे खां पुछ त मुहताज आहिनि करे कोन तोखे न मिली कान्हे अबा मां चवंदो आहियां राति जो पीर मथे मुरीद हेठि नवाब वठे क़ौम हेठि राति जो उहो पीर उहो नवाब माई जे पेरनि ते वेठो आहे ॻाल्हायो पोइ जेको ज़ाल जो मुहताज आहे तोखे छा ॾींदो अकुल काॾे बि ख़ुदा तव्हांखे सम्झाए बाक़ी मुंहिंजी भेणी न आहे जेको ज़ाल जो मुहताज आहे उहो चवंदा हो न अरे माई जो मुहताज थिए या सुनो कंदासीं चओ ज़ाल जो मुहताज आहे उहो छा कंदो केरु जेको मुहताज न आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद नबी चवनि अल्लाह हिकु आहे पर हिकु जे हूंदे कंहिंजो मुहताज न आहे न कंहिंजी मोहबत में मोहताज आहे न कंहिंजे पिरसर जो मोहताज आहे बेनियाज़ आहे कंहिंजी कान कान्हे उनखे सॾु जेको कंहिंजो मोहताज न आहे उहो अल्लाह थी ॿियो बि तरीक़ो असां हेॾे ख़्यालु कयो उनखे सॼो जेको हर ॿोली सम्झे न सम्झो अबा हाणे हिकिड़ो माण्हू वञे पीर ते पीर जी ॿोली आहे उर्दू वारा चवंदा पुट खे बेटा न्याणी खे बेटी पाणी मानी खे रोटी पानी हाँ उर्दू वारा चवनि बेटा वञे सवाली असांजो बड़ो चए साईं माना बचे ताईं अले सम्झो था वो चाहे बेटा है चाहे बच्चो चरिया उन्हीं के सर जेको हर बोली समझे अल्लाह थी तो जी बोली न समझे कम किए कंदो ॻाल्हायो उर्दू वाला तव्हां पानी एवर चाहिए साईं मांगोरा कंबर से आफदार अठा मिठा आफदाई कंबर में पानी कड़वा से मिठो डी वरी ॻाल्हाए बलोची हो ॻाल्हाए उर्दी उन्हीं से सॾ जेको हर बोली समझाई भला गूंगो जो वने पीर ते पुट खणे यो के वठे ॻाल्हायो न समझा गूंगो जो वने पीर ते पुट खणे कावड़ त न कंदो न उनखे त ॻाल्हाइण अचे कोन थो न सम्झो त वञी क़िस्मत खे चओ मां छा कयां उनखे सम्झो सॼो अला फम तूं गूंगा ज़बान हलाए न हलाए हथ खणे न हणे इन अलीम बिज़ाते सुदूर क़ुरान में चए थो जेका दिलि में ॻाल्हि रखी वठि तमन्ना मां अला उहा बि ॼाणाए उनखे सॼो जेको सीने जा राज ॼाणे उनखे सॼो जेको हर ॿोली सम्झो अलाह चरिया थी विया आहिनि माण्हू वतन था को कंहिंखे सड़ींदो को कंहिंखे सड़ींदो
के काथे वेठा आहिनि के काथे वेठा आहिनि फमतकुल हादी सबीली अदू इलल्लाह अला बसीरतिन अना व मन इत्तबानी व सुबहानल्लाह व मा अना मिनल मुशरिकीन। ऐं मुंहिंजा पाक नबी चवनि मां मोहम्मद जो रस्तो यादि माण्हू खे अलाह ॾे छॾियां मां मोहम्मद जो रस्तो माण्हू खे अलाह ॾे छॾियां मुंहिंजा ताबेदार बि अलाह ॾे छॾींदा मुंहिंजो मुशरिकनि सां कोई तालुक न आहे नबी ऐं नबी जो ताबेदार अलाह ॾे छॾींदो मुशरिक वरी गैर अलाह ॾे छॾींदो होॾे वञे होॾे वञे होॾे वञे जागो था नबी जो रस्तो वठो सलाह हादी सबिनी मां मोहम्मद जो रस्तो हुया अदू इलल्लाह माण्हू खे अलाह ॾे छॾिया हेॾे अचो ॿिया सभु फ़क़ीर अथव सभु मोहताज अथव उन खे सॼो जेको हर ॿोली सम्झे ऐं उन खे सॼो जेको कंहिंजो मोहताज न आहे हिकु अथव इन लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह ओ जनतो असांजो रब अल्लाह वाणी ॻाल्हि ते पकाया पोइ उन जो हुकुम मञूं उन जी इबादत कयूं हाणे ॿुध फमतो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका वो जॾहिं मौत मथां थो अची बीठुसि सकरात जे टाइम ते क़ुर थो चए हिन जे मथां इन लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका मलाइक मरण महिल लही था अचनि सकरात जो वक़्तु आहे क़ुर चए थो मलाइक अची चवण सां अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू ओ पंहिंजे रब खे मञण वारा अल्लाह खे रब मञी उनजो चवणु हली ख़ौफ़ न कर गम बि न कर तुंहिंजे लाइ जन्नत तयारु थी अबशिरू बिल जन्नत लती तो पंहिंजो रब अल्लाह खे मञो ॿिए खे न मञी तुंहिंजे लाइ जन्नत तयारु आहे ख़ौफ़ न कर इंतज़ार में थी जन्नत अहिड़ा माण्हू मां ॾिठा नवाब शाह जे इलाइक़े में हिकिड़ो दोस्त हो नमाज़ी अक़ीदे में पको ख़ुदा ॼणे वञूं जो ॻोठ में कॾहिं तीअं ॼण मच्छी पाणी में पवे ईअं ठरे पियो साईं तव्हां सां वटि आया हो महिरबानी करे वरी वञे घरनि में ॻोठनि में ॿारनि खां अचो उमिरि रसीदा हो अचो आलिम जी ख़िदमत कयो त दुआ कंदो वञे अहिड़ो भलो माण्हू ख़िदमत गुज़ार बीमार थियो पुछणु वियो मां ख़बर पई इस्पताल में ख़ुदा जो कसम भाकुर विझी मूंखे चुमिन ॾिनई साईं रब तव्हां ते आंदो आहे मां ते महिरबानी कई त मथां मिलणु आया हो वेंदा कयो बीमारनि खां पुछनि सुनत आहे बीमार ख़ुशि थींदो दोस्त आया मरीज़ त मां मिलणु आया बहराल मोटी आयमि अरसे खां पोइ ख़बर वफ़ात करे वियो वयमि दुआ घुरण बचो ॾे ख़बर मौत कीअं थियो त असांजे आख़िरी वक़्त में असांखे चई परे थियो मुंहिंजा महिमान था अचनि ख़ुदा ॼाणे मूंखे चयो असांखे चई परे थियो मुंहिंजा महिमान था अचनि अब कहिड़े महिमान चइबा नवां महिमान आहिनि थाल हथनि में अथनि थाल वॾा चइबा थाल में छा आहे चइबा फ्रूट खणी आया आहिनि मुंहिंजे लाइ फ्रूट अब कहिड़ो फ्रूट आहिनि कहिड़ा चइबा अंगूर आहिनि चइबा जेके पाण खाईंदा आहियूं नाबा हे वॾा आहिनि अंगूर पछाड़ी हलियो चई अल्लाह अकबर चए मुंहिंजे लाइ रोइजो न मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे छॾियो मुंहिंजे लाइ रोइजो न मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे छॾियो आहे हे महिमान मूंखे वठणु आया आहिनि साईं अताला रहमतुल्लाह अलैह ॿुधायूं मूंखे आख़िरी वक़्त में वक़्तु आख़िरी हुयो चई था साईं चांडियो साहिबु आयो आहे चई हा साईं चांडियो साहिबु आयो चांडियो साहिबु हा ॻाल्हाए पाण पियो चओ भाई पाण चांडियो साहिबु आहे चई हा वरी ॿुधाए चई साईं पाण बि आया आहिनि ॿेर वारा चई हा हा त हलूं था उथो बसि ईअं दम परवाह साईं अताला कहिड़ो माण्हू हो मां हिन साल उमिरि ते वियुमि रमज़ान में उते वञी रहियुमि साईं उते ॿुधायूं साईं असां वठणु वियासीं लथो जिद्दा में लही करे साईं खे वठी वियासीं उमिरो कराए वापसि आयासीं साईं हलो आरामु कयो ॿ ॾींहं थकिजी पिया हो वॾो सफ़र आहे हेॾा तवाफ़ सफ़ा मरवा वठी वियासीं वेठासीं जाइ ते पंहिंजी ते चई असां चयोसीं दादा साईं खे चयोसीं साईं तवाफ़ में मायूं हुयूं ॿुधो अथां साईं खे चयोसीं साईं तवाफ़ में मायूं हुयूं साईं चयो मायूं हुयूं छा मायूं ॾिठव चई मायूं हुयूं छा कमाल ई जवान जो मायूं मर्द तवाफ़ में ई जवान जी मानी ते नज़र न पई जागो था असां चयो साईं मायूं ॾिठ तवाफ़ में साईं चयो था मायूं हुयूं छा तकवा हे कन कमाल अथव अहिड़ा माण्हू
ख़ुदा जो कसम आहे वरी मूंखे मौलवी मोहम्मद सिद्दीक़ ॿुधायो पर मां पाण आयुमि ज़िंदगी में मिलण साईं सां हिन असांजे मसाइल में जीअं जो आयुमि मां चई ख़ुदा तोखे वधाईंदो अलाह तोखे वधाईंदो तूं हिकिड़ो जो हक़ थो चवे त रब तोखे आबाद कंदो दुआऊं कई मुंहिंजे लाइ मौलवी मोहम्मद सिद्दीक़ मुगरी साहिबु मूंखे चयो असांखे चई बाबा लुंड खे कुझु न तो लुंड हक़ ते आहे हक़ थो चवई अहिड़े माण्हू जी मंज़िल तस्दीक काफ़ी आहे इनशाअल्लाह मुंहिंजा था पोइ फरमाइनि जिन चयो असांजो रब अलाह आहे इन जे मथां मलाइक लही था अचनि अची चवनि था त नज़लु अलैहिमुल मलाइका मलाइक लही मथां चवनि अलाह तख़ाफ़ू वला तहज़नू वाबशिरू बिल जन्नती अल्लती कुंतुम तुअदून ख़ौफ़ बि न कर ग़म बि न कर जन्नत तुंहिंजे इंतज़ार में थी तोसां वाइदो हो रब खे मञींदे पंहिंजो रब खे रब सम्झंदे उन जो हुकुम थियंदे अॼु तुंहिंजे लाइ जन्नत तयारु आहे वरी अॻिते क़ुर ते रब चवंदो वलकुम फ़ीहा नहनु औलियाउकुम फ़िल हयाति दुनिया व फ़िल आख़िरा अलाह चए सुभाणे फ़िक्र न कर दुनिया में बि तुंहिंजो हामी मददगार मां हुउमि हिते बि मां आहियां हलियो आहे अॼु तुंहिंजो महिमान आहे वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन नुज़ुलुम मिन गफ़ूर रहीम महिमान आहे मुंहिंजो तुंहिंजे दावत आहे वेठो खा कंहिंजे लाइ चयो बा क़ुर जन चयो असांजो रब अलाह चओ त पोइ उबुदू रबकुम रब जो हुकुम मञो रब जो चवणु हलो चवण ते हलो बसि ॼण चयो असांजो रब अलाह आहे उनजो चवण ताईं उन जे बाद कयईं क़ुर चए थो मलाइक मरण महिल थी तसरी सजनि ख़ौफ़ न कर ग़म बि न कर तुंहिंजे लाइ जन्नत तयारु आहे महिरबानी कयो हिक खे मञो बसि पोइ रबान चयोमांव न उबुदू रबकुम उन जे बाद के जेको तव्हांजो रब आहे माना चवणु उन जो वठो जंहिं तव्हांखे ठाहियो आहे रब बि आहे उबुदू रबकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम तव्हांखां पहिरियों खे बि ठाहीं तव्हांखे बि ठाहीं उन जे बाद मञो उनजो हुकुम मञो उनजो चवणु मञो ताकी तव्हांखे तक़वा नसीब थिए फरमाई इन्ना करमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम ओ जो इनखे तक़वा नसीब थी क़ुर चए थो अलाह वटि इज़त वारा इहे हूंदा बाक़ी इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूर फला अंसाब बैनहुम यौमइज़िन वला यतसाअलून जंहिं सूर फूकियो वेंदो क़यामत माण्हू उथंदा इहा पुछा न थींदी त कहिड़े ख़ानदान सां वास्तो अथसि कहिड़े हसम नसब सां वास्तो अथसि तक़वा वारनि खे इज़त मिलंदी उहो जेको शिरक वारी पलीती खां बचियल आहे अचो ॾसांव हिकिड़ी हदीस ॻाल्हायो नबी पाक वेठा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो शख़्स आयो ॿुधो शख़्स आयो अची चई साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे फरमा कहिड़ी ॻाल्हि आहे साईं माउ खे बचो वधीक प्यारो आहे कन अलाह खे बानो वधीक प्यारो आहे अलाए जागो था हलनि माउ खे बचो वधीक प्यारो आहे साईं कन अलाह खे बानो वधीक प्यारो आहे पाक नबी अलैहिस्सलाम सां फरमायो हुनखे अलाह खे बानो वधीक प्यारो आहे अलाए जागो था हलनि अलाह खे बानो वधीक प्यारो आहे पोइ साबित चयो साईं पोइ मां पंहिंजे बचे खे बाहि में विझंदी बाबा जागो असां अज़ीब नबी सभा साहब जो सुवाल वरी रसूलुल्लाह साहब जो जवाबु माउ खे बचो वधीक प्यारो आहे साईं कन अलाह खे बानो वधीक प्यारो आहे फरमा अलाह खे बानो वधीक प्यारो आहे पोइ साबित चयो साईं मां पंहिंजे बचे खे बाहि में विझंदी फरमायो न साईं अलाह खे बचे खां माउ खां असां वधीक प्यारा आहियूं पोइ बाहि में छो विझंदो अलाए जागो था हलनि कहिड़ा सुहिणा सुवाल आहे अलाह पोइ असांखे बाहि में साईं कीअं विझंदो बाने खां बचे खां वधीक प्यारा आहियूं माउ खां असांखे असां पाण ते ख़ामोश थी विया ख़ामोश थोरी देरि ख़ामोश वेठा वही अची वियो ओ बसि जागो था ॿुधो वही अची वियो जिब्रील चयो अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे दिलि ॾाए ॾे मां सां शरीक न कनि बाहि में न विझंदो मां अल्लाह तव्हांखे तो शिरक खां बचायो अॻिते बि बचा तुंहिंजो कोई शरीक न आहे तूं हिकु आहीं अल्लाह तूं हिकु आहीं कंहिं क़िस्म जो तोसां शरीक कोई न आहे पंहिंजे तौहीद जे सदके आमद ते लाज असांजी रख असांखे क़यामत जे अज़ाब खां बचा जिन महिल चयो साईं अलाह फरमायो मुंहिंजा नबी उम्मत खे चओ मां शरीक न कनि बाहि में न विझंदोमांइ हाणे बाहि खां बचंदासीं शिरक तौहीद जे करे शिरक खां बरात शिरक खां बेज़ार वरी ॾसांव
जन्नत खपेव नथा ॻाल्हायो तव्हां जे करे ॿीहर तव्हां ई चवंदो लुंड राति नंढी वरी हेत राति गुम थो करे हलंदासीं कोन ॿीहर वास्ते तव्हां ई कोन ईंदव जन्नत खपेव सतो आहे मुफ़्त आहे खर बिल बि कोन्हे ॾिसांव फरमाए रसूलुल्लाह सचो सल्लल्लाहु फरमाए फर्ज़ नमाज़ पढ़े नौजवानो पढ़ो बुज़ुर्गो ॿुधो पंहिंजे आला यार खे ॿुधायो फरमायो फर्ज़ नमाज़ पढ़े पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलाम वराइण खां बाद आयतल कुर्सी पढ़े हिकिड़ी आयत पाक नबी फरमायो इनखे का ताक़त जन्नत में वञण खां न रोकींदी मौत झलियूं बीठो था त मौत ईंदुसि जन्नत में हलियो वेंदो केॾी वॾी ॻाल्हि आहे जागो था न भा आले यार खे ॿुधायो फर्ज़ नमाज़ पढ़ी सलाम वराई साईं ओ नौजवानो बाज़ार खुलियल आहे सौदो मुफ़्त आहे सलाम मराए आयतल कुर्सी पढ़ी नातेव मदरसा खुलिया पिया आहिनि वञो सिखो आयतल कुर्सी यादि कयो क़ुर जो सबक़ वठो नमाज़ जो सिखो ईद सिखो जनाज़ो सिखो छो नबी पाक सां फरमायो जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद थी वियो अलाह ने के क़यामत में शुहदा शहीदनि सां गॾु उसारींदुसि हाणे नमाज़ पढ़े फर्ज़ सलाम वराए आयतल कुर्सी अड़े हिकिड़ो मिंट बि नथो लॻे आयतल कुर्सी पढ़े फरमायो नबी पाक सथम इनखे का ताक़त जन्नत में वञण खां न रोकींदी मौत ईंदुसि जन्नत में हलियो वेंदो हिकिड़ी हदीस बि ॿुधायां पोइ दुआ घुरां ॿुधायांव दुआ घुरां पाण वेठा हिकिड़ो शख़्स आयो सवाल बि अजीब साईं मूंखे अहिड़ो को अमल दसियो जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए अबा अहिड़ो को अमल दसियो साबित चयो मुंहिंजी दुआ क़बूल थिए फरमायोसि रोज़ी हलाल जी लुक़मो हलाल जो दुआ क़बूल अॼु त ॻोल्हियो किथां हलाल जी मुहर मिले किथे थो साईं बचो हराम खां बचो ज़कात पवेस थी नथो कढे इहो बि पराओ हिसो खाधी वेठो आहे हराम सॼो माल ज़कात कढो पराओ माल खाधई इहो बि हराम जो लुक़मो आयो दुआ क़बूल न थींदी कमाई हलाल जी पोइ दुआ क़बूल इबादत क़बूल वरना माल हलाल जो न आहे रोज़ो उमिरो का शइ क़बूल न थींदसि बचो पराए माल खां मुंहिंजा तव्हां दुआ कयो त अलाह तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे दुआ कयो हिन मुजाहिद जीअं शादी जे मौक़े ते क़ुर पढ़ायो आहे अलाह हिन शादी में बरकत ॾे अलाह असां बि सभिनी खे सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ ॾे अलाह तबारक व तआला असां तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए पढ़ो मां तव्हांजे लाइ दुआ वाइदो कंदो आहियां नौजवान खे तव्हां वरी मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो पढ़ो मां तव्हांजे बारे में दुआऊं बाद में न थिए त कंदो हाणे ॻाल्हायो तव्हां बि दुआ कंदा कयो कहिड़ी बसि अलाह क़यामत ख़ात्मो ईमान ते करे ऐं क़यामत में हिसाब न खोले किताब न खोले माफ़ करे असांखे कोई चाढ़ो ॿियो कोन्हे माफ़ी वठूं राति जो सुम्हूं पोइ भाई अथऊं ओ मुंहिंजा अलाह मूंखे तौबा मूंखे माफ़ी ॾे उहा बा माफ़ी वठी पोइ सुम्हां मथां बाज़ार बंदि थी वञे कहिड़ी ख़बर आहे पोइ क़ुर में चए थो वमा कान अलाह फिरोन मुंहिंजा नबी चवनि जेके मूंखे माफ़ी था वठनि अदाब न कंदोमानि हींअर क़ुर में चए थो जेके माफ़ी वठनि था गुनाहगार अदाब न कंदोमानि मुंहिंजा अदा राति जो सुम्हूं चओ अलाह मूंखे तौबा मूंखे माफ़ी ॾे अलाह मतिलबु मौत अचे तोखे ऐं तुंहिंजे नबी खे क़यामत में मां राज़ी ॾिसां असांखे नाराज़ न थी असांखे माफ़ु कर माफ़ी घुरी पोइ सुम्हंदा कयूं ख़बर न आहे मथां राति आख़िरी हुजे दुआ अलाह ताला असां तव्हांजी हाज़िरी ॿुधणु क़बूल फरमाए आमीन चओ क़ुर में चए थो अम्मा बि नेमत रब खे वादे थे मुंहिंजी नेमत अचे थी उनखे ज़ाहिर कर अब सम्झो था नेमत अथई उनखे ज़ाहिर कर मां ते रब जी नेमत आहे 70 खां उमिरि मथे चढ़ियल आहे गाॾी बि पाण थो हलायां वाज बि कर तक़रीबन 2 कलाक थी विया आहिनि अब ॻाल्हायो चयो बुज़ुर्ग मूंखे 2 कलाक वाइद कयो दुआ अलाह ताला असां तव्हांजो ॿुधणु मथां कंहिंजी राति आख़िर अलाह ख़ात्मो ईमान ते करे दुआ कयो अलाह जेके ज़िंदह हिदायत ॾे मुस्लमान खे जेके बीमार खे शफ़ा ॾे उहो अदा जेके कबनि में पिया आहिनि मां चवंदो आहियां निंधन करण वांगुरु पिया आहिनि उछलियूं हलिया था अचनि कोई पुछण वारो न आहे न ॿुधाए सघनि दुआऊं घुरंदा कयो क़बर वारनि जे लाइ उनजे लाइ सदका ख़ैरातूं कंदा कयो ख़ुदा हुनजे क़बर ते रहमत करे
उन कब्र खे अलाह जन्नत जो बाग बनाए सदके ॾांहुं हथु बंदि न कयो वांदड़ वाट रखे हथ ॾंडो छाप ॾेई बंदि कंदो मथे खंडु हणंदो सदके ॾांहुं हथु बंदि कंदो खंडु लॻंदव पोइ झेड़े जो बीमारी जो माल में माण्हू में लखनि जा लख वेंदा नबी पाक फरमायो सदको मुसीबत खे टारे छॾींदो दुआ अलाह ताला असां तव्हांखे अमली तौफ़ीक़ ॾे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अल्लाह मादिना फीमन हदायत वमिन वादिना बिना हदायत अल्लाह मादिना फीमन हदायत वाद बिना हदायत अल्लाह माद हदर बल्दिन नात अल्लाह मादिल मुस्लिमीन कुल्लहुम रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाह माद ज़ुर्रियातिना अल्लाह माद ज़ुर्रियातिना या अल्लाह असांखे क़ुरान सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह उहो बादशाह जेको क़ुरान सुन्नत जो कानून नाफ़िज़ करे अल्लाह ज़िंदह जेके असांखे हिदायत ॾे सभिनी मुस्लमान खे हिदायत ॾे बीमान खे शफ़ा ॾे जेके क़ब्रुनि पिया आहिनि या अल्लाह उनखे माफ़ फरमा क़ब्रुनि खे अल्लाह जन्नत जो बाग बना अल्लाह ॿियो कंहिंखां घुरनि ॿियो त कोई न आहे गुनाह त भरिया पिया आहियूं असां तोखां सां माफ़ करण वारो न असांखे माफ़ फरमा रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वकफ़िर अन्ना सय्यिआतिना वतवफ़्फ़ना माल अबरार वतवफ़्फ़ना माल अबरार रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा या अल्लाह इस्म आज़म जो मुआबे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि क़यामत असांखे शफ़ाअत नसीब फरमा सभु दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फी नूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह ज़िंदा रख तो इस्लाम ते मौत अचे ईमान ते जॾहिं दुनिया मां वापसि करण ज़ुबान ते कलमो जाणे